अस्सलाम वालेकुम नाज़रीन, द मॉर्निंग ऑफ धरती में तव्हां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं। उम्मीद आहे तव्हां बिल्कुलु ठीक ठाक हूंदो। नाज़रीन, मार्च जे महीने जी शुरुआत थी चुकी आहे ऐं मार्च जो महीनो मुख़्तलिफ़ हवालनि सां इलाही मशहूरु आहे, पर हिन मार्च में बहार जी शुरुआत बि थींदी आहे। ऐं जॾहिं बहार जी ॻाल्हि थिए थी, नसीर साहब चुप करे वेठा आहिनि, छो भला? नसीर साहब बहार जो जिक्र कयो था त सच त असांजी दिलि बि बाग बहार थी वञे थी। नो डाउट ख़िज़ा जो ख़ात्मो थींदो आहे ऐं बहार जी शुरुआत थींदी आहे। सो बहार जे हवाले सां जी जी हा, बहार जे हवाले सां शेख अयाज़ चए थो त केसि ताईं इंतज़ार तूं कराईंदी अञा, केसि ताईं इंतज़ार तूं कराईंदी अञा, गुल फुटा टारियुनि मथां नेठि ही आयो बहार, केसि ताईं इंतज़ार तूं कराईंदी अञा। सो बहार ते लातादाद शेर आहिनि ऐं दुनिया जो शायदि ई कोई अहिड़ो शाइर हुजे जंहिं बहार ते, गुलनि ते, मौसमुनि ते न लिखियो हुजे। बहार दीम चयो त वाक़ई दिलियूं बि बाग बहार थी पवंदियूं आहिनि। ज़बरदस्त महीने जी शुरुआत थियणु वञे पई, ख़िज़ा जो ख़ात्मो आहे ऐं जेके पता आहिनि उहे छड़नि पिया ऐं हाणे नवां पता जेके आहिनि उहे टारियुनि ते अचनि पिया। पतो से एक चीज़ याद है, मुझे हिकिड़ो पते खां मूंखे बि शायरी याद अची वियो। ज़बरदस्त थी वञे जी ॻाल्हि इहा आहे, शेर इहा आहे, हवा जब जर्द पत्तों को, वाह, हवा जब जर्द पत्तों को जुदा शाखों से करती है, वाह, हमें तुमसे जुदा होना बहुत ही याद आता है। वाह, कैसा लगा? वाह। अच्छा, तव्हां शेख अयाज़ जो शेर पढ़ियो पहिरां? बिल्कुलु। तव्हां ख़बर आहे हिकिड़ी ॻाल्हि? कहिड़ी? त शेख अयाज़ जो अॼु बर्थडे आहे। हा, बिल्कुलु मार्च में ई अयाज़ जो जनम ॾींहुं बि आहे ऐं महाकवि शेख अयाज़ जंहिंजा 40 खां वधीक किताब आहिनि ऐं तमामु घणा किताब उन्हनि जी शाइरी जा आहिनि ऐं इन में को बि शक न आहे, को बि डिबेट न आहे त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खां पोइ जेकॾहिं वॾा सिंधी जा कोई शाइर थी गुज़रिया आहिनि त उहे शेख अयाज़ आहिनि ऐं अयाज़ जी शाइरी आई लव इट। अयाज़ जी शाइरी जो जेतिरो ज़िक्र कजे, जेतिरी उनजी ॻाल्हि ॿोल कजे घटि आहे। वरी त मूंखे हिकिड़ो ॿियो नंढो शेर, नंढो न था ॿुधायूं, टाइम घटि आहे, त अयाज़ चए थो त आऊं राबेल ते, उहा ई गुलनि जी ॻाल्हि आहे, आऊं राबेल ते माक थी महकंदसि, आऊं राबेल ते माक थी महकंदसि, जीअं प्रह जा पखी आऊं तीअं चहकंदसि, आऊं आहियां हिते ज़िंदगानी जियां, गुम न थींदसि पिरीं उमिरि फ़ानी जियां। सो वाक़ई अयाज़ कॾहिं बि गुम न आहे थियणो ऐं अयाज़ सदा रहंदो जेसि ताईं दुनिया आहे। अयाज़ हूंदो, अयाज़ जी शाइरी हूंदी ऐं ईअं ई असां उन्हनि खे ट्रिब्यूट पेश कंदा रहंदासीं। तानिया, अयाज़ सां गॾोगॾु मांखे ॿुधाईंदो हलां, अॼु 6 मार्च आहे ऐं अयाज़ जो त हिन महीने में ई जनम थियो ऐं ज़बरदस्त प्रोग्राम बि थियो ताज़ो आर्ट्स काउंसिल ते कल्चर डिपार्टमेंट जे तरफ़ां ऐं अयाज़ जी सालगिरह ज़बरदस्त अंदाज़ सां सेलिब्रेट कई वई। अॼु 6 मार्च जो पाण प्रोग्राम कयूं पिया ऐं 6 मार्च आहे त 6 मार्च ते मांखे ॿुधाईंदो हलां त वरी जीअं पाण अयाज़ जो ज़िक्र पिया कयूं त गार्शिया मार्कीज़ जेके आहिनि उन्हनि जो बि अॼु जनम ॾींहुं आहे। सो जेके बि उन्हनि जा लवर आहिनि, असीं बि उन्हनि जा लवर आहियूं, सो असीं उन्हनि खे बि यादि पिया कयूं ऐं ज़ाहिर आहे शाइर हुजनि, अदीब हुजनि, दानिशर हुजनि, उन्हनि जो आमद जेको आहे असां लाइ ख़ुशि नसीबी हूंदी आहे। तमामु घणो 82 में गार्शिया मार्कीज़ खे नोबेल प्राइज़ मिलियो अदब जो ऐं उन्हनि जा तमामु मशहूरु किताब आहिनि ऐं ख़ासि तौर ते उन्हनि जो जेको किताब ट्रांसलेट थी असां वटि पहुतो हो, एक सदी की तन्हाई, उहो एॾो मशहूरु थियो, हर असांजी जेका नस्ल आहे उन्हनि खे यादि आहे। सो गार्शिया मार्कीज़ जेको आहे 6 मार्च 1927 ते पैदा थिया हुआ कोलंबिया में ऐं हू जेके आहिनि उन्हनि खे 82 में जीअं मूं ॿुधायो त नोबेल प्राइज़ बि मिलियो अदब जो ऐं हू जेके आहिनि 17 अप्रैल 2014 ते 84 सालनि जी ॼमार में असां खां विछड़ी विया हुआ। बहरहाल ही कॾहिं बि न आहिनि विछड़ंदा। नसीर साहब, तव्हां शेख अयाज़ जी सालगिरह जी ज़िक्र कयो ऐं हिन ई महीने में शेख अयाज़ जी सालगिरह बि हूंदी आहे ऐं हिन ई महीने में 8 मार्च ते औरतुनि जो आलमी ॾींहुं बि मल्हायो वेंदो आहे ऐं सॼी दुनिया उनखे सेलिब्रेट कंदी आहे। बिल्कुलु, तमामु घणा प्रोग्राम थियनि पिया। पाकिस्तान में बि औरत मार्च बि जेको आहे कयो वेंदो आहे। उन सां गॾु गॾु आर्ट्स काउंसिल में अॼु खां ई जेका आहे औरतुनि जी जेका कॉन्फ्रेंस आहे, ॿी औरत कॉन्फ्रेंस, उनजी बि शुरूआत थी चुकी आहे ऐं सॼे मुल्क मां जेके आहिनि मुख़्तलिफ़ औरत अॻवान आहिनि, पोइ उन्हनि जो तालुक़ कहिड़ी बि फील्ड सां हुजे, उहे शरीक थियनि पियूं ऐं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते इंतिहाई अहम जेके आहिनि उहे सेशन बि थी रहिया आहिनि औरत कॉन्फ्रेंस में। ऐं इन जी बि हिकिड़ी डिघी तारीख़ आहे जॾहिं ही मार्च जो महीनो मल्हाइण जी शुरूआत थी ऐं हर साल पाकिस्तान में बि उन में हाणे वाध थिए पई ऐं खोड़ अहम प्रोग्राम थियनि पिया ऐं औरतूं डिमांड कनि पियूं मुख़्तलिफ़ मुतालबनि जे हवाले सां, मुख़्तलिफ़ क़ानून साज़ी जे हवाले सां
ऐं औरत मार्च ते कुझु माण्हू जेके आहिनि उहे नाराज़ बि थियनि पिया, पर तंहिंजे बावजूदि खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके उनजी सपोर्ट बि कंदा आहिनि। औरत मार्च थियणु खपे, औरतुनि खे पंहिंजा राइट्स जेके आहिनि उहे बिल्कुलु मिलणु खपनि। सिंध जी शागिर्दगी जो बि ॾिहारो हिन महीने में आहे, शागिर्दनि जो बिल्कुलु 4 तारीख़ ते उहो बि मल्हायो वियो आहे। बल्कि हा 4 मार्च ते सिंध जे शागिर्दनि जी जेका अज़ीम जदोजहद हुई उनजो ॾिहाड़ो बि। ऐं ॻाल्हि उहा ई आहे जीअं इंट्रो में पाण चई आयासीं त मार्च जे महीने में खोड़ इम्पॉर्टेंट जेके आहिनि उहे इवेंट थी गुज़रिया आहिनि ऐं थियनि बि पिया ऐं उन्हनि खे यादि कयो पियो वञे। अच्छा, मूंखे सेनेट जी चूंड जे बारे में बि थोरो ॿुधायो। 3 मार्च ते सेनेट जी चूंड बि थी आहे, छा चेंजिंग आई आहे? अच्छा, बिल्कुलु पाण तानिया ज़िक्र जीअं सेनेट जी इलेक्शन जे हवाले सां कयूं था, इंतहाई अहम मुक़ाबिलो थियो यूसुफ रज़ा गिलानी ऐं हफ़ीज़ शेख जो, ऐं यूसुफ रज़ा गिलानी खे कामयाबी मिली। हा, मुझसो चऊं या बहरहाल जेको कुझु थियो, हुकुमरान पार्टी जी त वॾी शिकस्त आहे। ऐं जेकॾहिं पाण टाइम हूंदो त आउं थोरो पार्टी पोज़ीशन जे हवाले सां ॿुधाए सघंदुसि। एवाने बाला जेको आहे उन में हाणे पार्टी पोज़ीशन छा आहे, सो तकड़ो तकड़ो ॿुधाईंदो हलां अव्हांखे त 3 मार्च ते थियल चूंडुनि खां पोइ PTI जेका आहे उन्हनि 18 नयूं सीटूं हासिल कयूं ऐं हिन वक़्तु PTI 26 सीटुनि सां एवाने बाला जी सभ खां वॾी पार्टी बणियल आहे। ऐं ॿिए नंबर ते अचे थी पाकिस्तान पीपल्स पार्टी, जंहिं 8 सीटूं हासिल कयूं, 7 उन्हनि सिंध असेंबली मां खयूं ऐं हिकिड़ी सीट यूसुफ रज़ा गिलानी साहिब वारी इस्लामाबाद मां खई। ऐं अहिड़ी रीति पीपल्स पार्टी 20 सीटनि सां हाणे एवाने बाला में ॿिए नंबर ते वरी पार्टी आहे। ऐं जेकॾहिं वरी इतिहाद ते ॾिसूं त हुकुमरान इतिहाद आहे ऐं ॿिए पासे अपोज़िशन जो इतिहाद आहे। त हींअर ताईं PTI वटि आहिनि 26 सीटूं, बलूचिस्तान अवामी पार्टी बाप वटि आहिनि 12, जंहिंमां 6 उन्हनि जा नवां सेनेटर थिया, 6 उन्हनि जा पुराणा हुआ। MQM जा 3 सेनेटर आहिनि, काफ लीग वटि 1 आहे, GD वटि 1 सेनेटर आहे ऐं 4 जेके आहिनि आज़ाद जेके सेनेटर आहिनि उहे बि हुकुमरान इतिहाद खे सपोर्ट कनि पिया आहिनि। अहिड़ी रीति 47 जेके सेनेटर आहिनि उहे हुकुमरान इतिहाद में शामिल आहिनि, जेके एवाने बाला में मौजूदु आहिनि। ॿिए नंबर ते अपोज़िशन जो जेको इतिहाद आहे PDM जो, उन्हनि वटि एवाने बाला में 53 सीटूं आहिनि, यानी उन्हनि खे 6 सीटनि जी बरतरी हासिल आहे हुकुमरान इतिहाद ते। ऐं मुख़ालिफ़ धुर जे इतिहाद ते जेकॾहिं अचूं त कंहिं वटि केतिरियूं सीटूं आहिनि, सो पाकिस्तान पीपल्स पार्टी 8 नयूं सीटूं हासिल कयूं, 12 हुन वटि पहिरियां हुयूं त 20 सीटूं थियूं ऐं ॿिए नंबर ते वरी पार्टी आहे। ऐं उनखां पोइ नवाज़ लीग ते जेकॾहिं अचूं त 5 उन्हनि नयूं सीटूं हासिल कयूं ऐं 13 उन्हनि वटि ऑलरेडी पुराणियूं सीटूं हुयूं। 18 सीटनि सां उहा जेका आहे 3 नंबर ते आहे। पोइ अची वञे थो JUI जंहिं वटि 5 सीटूं आहिनि ऐं BNP आहे, उन्हनि वटि 2 सीटूं आहिनि। 2 सीटूं आहिनि मेंगल साहब वटि, 2 सीटूं आहिनि MEP जूं, 2 सीटूं नेशनल पार्टी जूं आहिनि बज़ंजे साहिब जी पार्टी जूं, जॾहिं 2 आज़ाद उम्मीदवार आहिनि जेके मुख़ालिफ़ धुर जे इतिहाद खे सपोर्ट कनि पिया। ऐं अहिड़ी रीति उन्हनि वटि जेको टोटल तादादु थिए थो वञी उन्हनि खे 6 सीटनि जी बरतरी हासिल आहे ऐं उन्हनि वटि आहिनि 53 सीटूं। सो ईंदड़ ॾींहंनि में तानिया इंपॉर्टेंट ॻाल्हि इहा बि आहे त सेनेट जे अपडेट चेयरमैन जी चूंड बि थियणी आहे, डिप्टी चेयरमैन जी बि चूंड थियणी आहे ऐं घणो इम्कान इहो ॾेखारे पियो त यूसुफ रज़ा गिलानी खे सेनेट जे चेयरमैन तौरु मैदान में आंदो वेंदो। ऐं ॾिसूं त हफ़ीज़ शेख खे त हू शिकस्त ॾेई आया आहिनि, त छा हू सेनेट जा चेयरमैन थियण में कामयाबु थियनि था या न। ही बि इंतहाई अहम मुक़ाबिलो हूंदो जेको ईंदड़ ॾींहंनि में थींदो। जी त नाज़रीन, सेनेट जी चूंड जे हवाले सां त असां अव्हांखे इलाही सारी अपडेट ॾिनी आहे, पर हाणे टाइम थियो आहे टॉप स्टोरीज़ जो। अचूं त ॾिसूं टॉप स्टोरीज़। सेनेट चूंड में इस्लामाबाद में यूसुफ रज़ा गिलानी की कामयाबी ऐं हुकुमरान उम्मीदवार हफ़ीज़ शेख की शिकस्त से मुखालिफ़ धुर इतिहाद PDM की पोज़ीशन मुस्तहकम, हुकूमत कमज़ोर थियण लगी। मुखालिफ़ धुर के 26 मार्च से ऐलानियल मार्च का अॻु अहम तब्दीलियुनि जो इम्कान। PTI 28 सीटुनि सां सेनेट जी नंबर 1 पार्टी ऐं पीपल्स पार्टी 20 सीटुनि सां ॿी वॾी पार्टी बणिजी वई। एवाने बाला में हींअर बि मुखालिफ़ धुर इतिहाद खे 6 सीटनि जी बरतरी हासिल आहे। नए सेनेट चेयरमैन लाइ लॉबिंग जो सिलसिलो बि शुरू थी वियो। आर्ट काउंसिल कराची में भी औरत कॉन्फ्रेंस की शुरुआत थी चुकी है। सुभाणे ताईं जारी रहंदड़ कॉन्फ्रेंस में सॼे मुल्क में औरतूं शिरकत करे रहियूं आहिनि। अॼु 20वीं सदीअ जे सभ खां वॾे लेखे गार्शा मार्कीस जो जनम ॾींहुं आहे। गार्शा मार्कीस खे 1982 में अदब जो नोबेल इनाम ॾिनो वियो। हू 17 अप्रैल 2014 ते 84 वरहनि जी ॼमार में असां खां विछड़ी वियो हो। जी त नाज़रीन, टॉप स्टोरी सां ॾिठियूं। हाणे वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ प्रोग्राम में जेका महिमान शख़्सियत असांखे ज्वाइन करे रही आहे, पाण शाइर आहिनि, अदीब आहिनि, दानिशर आहिनि, बैंकर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु सुठा सिंगर बि आहिनि। ऐं उहे केरु आहिनि उहो तव्हांखे कोन ॿुधाईंदासीं। कुझु देरि खां पोइ अव्हांजी कराईंदासीं उन्हनि सां मुलाक़ात, खोड़ सारियूं उन्हनि सां ॻाल्हियूं बि थींदियूं ऐं उन्हनि खां सुठा सुठा गीत बि ॿुधंदासीं। तेसि ताईं अव्हां थोरो इंतज़ारु कयो। हिन मुख़्तसिर साही खां पोइ उन्हनि सां अव्हांजी मुलाक़ात करायूं था।
नाज़िम ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे पाण बहितरीनु शाइर ऐं दानिश्वर आहिनि। उन सां गॾोगॾु हू सूफ़ीइज़म तोड़े राग जा तमामु वॾा ॼाणू आहिनि। तसौफ़ जे हवाले सां ॾाढो सुठो हू ॻाल्हाइनि था। उन्हनि सां अॼु असीं कंदासीं खोड़ सारियूं ॻाल्हियूं राग जे हवाले सां, सिंधी अदब जे हवाले सां, संदन ज़िंदगीअ जे हवाले सां, उन्हनि जो जेके हासिलात आहिनि हींअर ताईं जो जेको उन्हनि जो सफ़रु आहे, ऐं गॾोगॾु कोशिशि कंदासीं त उन्हनि खां कुझु गीत बि असीं ॿुधूं। सो अॼु असांजा महिमान आहिनि साईं अख़्तर दरगाही साहब। अख़्तर दरगाही साहब तमामु घणी महिरबानी। लख लाइक। सर कीअं आहियो? मां सभु ठीकु, तव्हां ठीकु आहियो? मां बिल्कुलु ठीकु। सभ खां पहिरियों त हीअ ॿुधायो, हीअ दरगाही ज़ात आहे, हीअ लक़ब अव्हांखे कीअं मिलियो? हा, दरगाही मुंहिंजे वालिद साहिब जो नालो आहे। अच्छा, उन्हनि जो नालो आहे? हा, असल में मुंहिंजे वालिद साहिब कंहिं दरगाह ते ॼायो हुयो। असांजे वॾड़नि जी मुर्शिदनि जी दरगाह आहे, दरगाह हज़रत अंबा। इहो चक जे भरिसां तालको आहे लखी, ज़िलो शिकारपुर। पोइ हुते असांजी ॾाढी माई बेगम फ़क़ीरियाणी उतां जी तालिब हुई। पोइ हुते ज़हरा दरगाह ते घणो अचणु वञणु थींदो त उते असांजे वालिद साहिब जो उते विलादत थी। त हाणे जॾहिं दरगाह जी हवेली में हिकिड़ो पुटु ॼमे थो त उनजी ख़ुशीअ में नालो रखियऊं हुनजो बाबा जो दरगाह ॾिनो। आमतौर ते दरगाही जे नाले सां मशहूरु थी वियो। ऐं दरगाही माना दरगाह वारो फ़क़ीर। त पोइ बाबा खे जॾहिं स्कूल में दाख़िल कयूं त उते बि नालो इहो लिखियऊं, दरगाही। ऐं पोइ त उहो पढ़ियो, MA कई हुन अंग्रेज़ी अदब में, अंग्रेज़ी अदब जो उस्तादु थियो, लेक्चरर थियो। ऐं उहो नालो मुंहिंजे नाले सां गॾु आहे। सही। तंहिंजे करे मुंहिंजो पंहिंजो नालो अख़्तर आहे, अख़्तर दरगाही, बाबा जे नाले सां। सही। दीदी अवां बेगम फ़क़ीरियाणी जो हवालो ॾिनो त उतां खां ज़ाहिर आयो थिए थो, ऐं दरगाह ते अव्हांजे बाबा जी पैदाइश। सो वरी ॾाढी जन ॾांहुं हलूं था पाण, त ज़ाहिर आहे उन दौर में उन्हनि जो जेको राग सां लॻाव हो, उनजी अव्हां ते, अव्हांजे वालिद साहिब ते, हिकिड़ो वालिद साहिब जे शाइर अदीब हुजण जो असरु पियो, ऐं ॾाढी जो वरी हिकिड़ो मौसीकार हुजण जो अव्हांजी बिल्कुलु। असांजी ॾाढी माई बेगम फ़क़ीरियाणीअ जो असांजे ख़ानदान में नमूदार थियणु ऐं हुनजो राग तरफ़ अचणु असांजे ख़ानदान में त हिकिड़ो तमामु वॾो ब्रेक थ्रू हुयो। त हिकिड़ी उन दौर जी औरत, ऐं उन दौर में तव्हां पाण सम्झो था त असां वटि समाजी तौर ते कहिड़ियूं पाबंदियूं हूंदियूं आहिनि, उहा पंहिंजो एतिरी सिंधी राग में पाण खे ईअं जेको आहे सो पेश कयो। पर ख़ुदि सिंध जे मौसीक़ जी तारीख़ में बि हिकिड़ो वॾो ब्रेक थ्रू हुयो। उहो इन हवाले सां त सिंधी राग में असां वटि उन खां अॻु में बि तमामु घणा आर्टिस्ट हुया, ऐं औरत असांजूं आर्टिस्ट बि हुयूं। जीवणी बाई हुई, माई अलाह वसाई हुई, माई अलाह रखी हुई, ऐं माई भागी पोइ आई। माई भागी पोइ आई। त हे जेके मां पंहिंजी ॾाॾी खां सीनियर जेके उन खां अॻु जूं जेके आर्टिस्ट औरतूं जेके उन वक़्तु असांजूं ख़ातून असांजूं हुयूं, मानायतियूं जेके असांजूं, उन में मूं जेके नाला खयां। ऐं उनखां अलावा असांजा मर्द आर्टिस्ट हुया। ऐं असांजो जेको सूफ़ी राग हुयो, जेके सूफ़ी फ़क़ीर दरगाहुनि ते ॻाईंदा हुया, या ढोल फ़क़ीर हुयो, फ़क़ीर अब्दुल गफ़ूर हुयो, या अम्मा खां पोइ ॿिया काफ़ी फ़क़ीर हुन में आया, पर का औरत फ़क़ीर ई न हुई। सिंध जे सूफ़ी राग में का अहिड़ी औरत न हुई जेका दरगाहुनि मां निकिरी आई हुजे। त इहे पहिरीं औरत सूफ़ी रागी हुई असांजी ॾाढी, जंहिंजे नाले सां गॾु फ़क़ीरियाणी जेको आहे सो लफ़्ज़ हुन में शामिलु थियो। बेगम हुनजो छठीअ जो नालो हो, ऐं माई जीअं मानायतो लफ़्ज़ आहे असां वटि, त हीअ वरी थी माई बेगम फ़क़ीरियाणी। तमामु वॾी मक़बूल आर्टिस्ट हुई, पंहिंजे दौर जी तमामु वॾी सूफ़ी राग खे हुन तमामु घणो फैलायो, ऐं अवामी रागी हुई, अवाम में तमामु घणो वेंदी हुई। ऐं त अवां जेकॾहिं मूंखे थोरो इजाज़त ॾियो त असल में अवाम में मक़बूल हुजण जा जेके रस्ता हूंदा आहिनि, उनजो वॾे खां वॾो जेको मैदान इहो आहे त तव्हां अवाम जे पहुच जे अंदरि हुजो। बिल्कुलु। तव्हांजी अहिड़ी डिमांड न हुजे जेको अवाम अफोर्ड न करे सघे। त अॻ में असां वटि उन दौर में जेके असांजा रागी हूंदा हुआ, उन्हनि जो राग सां हिकिड़ो ज़ाती बेलोस हिकिड़ो इश्क़ हूंदो हुयो। ऐं ॿियो असांजो राग सिंध जे तारीख़ में, ख़ासि तौर ते सूफ़ी तारीख़ में राग तहरीक रहियो आहे। तहरीक जो हिकिड़ो अहम कम्युनिकेशन जो ज़रियो, प्लेटफॉर्म रहियो आहे न। त जीअं भगत कंवर हुयो, ऐं त
उन्हनि जो पहिरियों असूल इहो हूंदो हुयो त हिन खे प्रोफेशन न कजे। ऐं हूअं बि कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे प्रोफेशन कबो आहे त उहे सब स्टैंडर्ड थींदियूं आहिनि, जंहिंमें जीअं हिकिड़ी तिब आहे, हेल्थ आहे। सही था चओ। जेकॾहिं उहा बिज़नेस थींदी, उहो पेशो थींदो त उहो सब स्टैंडर्ड थींदो, तव्हांखे मार्केट खे ॾिसणो पवंदो। बिल्कुलु ईअं ई आर्ट बिल्कुलु आर्ट जॾहिं प्रोफेशन थींदो त उहो सब स्टैंडर्ड थींदो। तव्हांखे ॾिसणो पवंदो माण्हुनि जूं जेको आहे सो जंहिंमें मूंखे डिमांड या जंहिंमें मुंहिंजी वधीक मां मक़बूल थियां, मां वधीक पसंदि कयो वञा, या मां उनखे रोज़ी करे छॾिणो, माना त जीअं मुंहिंजी ज़ाहिरा मूंखे अहिड़ो ॻाइणो घुरिजे जो असांखे मूंखे इनकम अचे, त उहो हिकिड़ो अलॻि ज़ावियो आहे। पर उन वक़्तु इहो न हूंदो। असांजा कुझु रागी अहिड़ा हूंदा जेके राग खे उन्हनि प्रोफेशन सम्झी सिर्फ़ु उन ताईं महदूद न कयो। हा, बाक़ी इनाम इकराम उन्हनि जी काई बि पाबंदी न आहे, उहा सुठी शइ आहे, ख़राबु शइ न आहे। पर हुननि जो सूफ़ी राग सां ऐं सूफ़ी फ़िक्र सां जेको तालुक़ु हुयो, ऐं तसव्वुफ़ में राग हिकिड़ो बुनियादी प्लेटफॉर्म आहे न, त माण्हुनि ताईं तव्हांजी ॻाल्हि पहुचे। बिल्कुलु। त उन जे लाइ हुननि जो इहो हूंदो त हीअ हिकिड़ी तहरीक आहे। ऐं पोइ जिन तहरीक सम्झी राग खे अॻिते फैलायो, भगत कंवर हुयो या बेगम फ़क़ीरयाणी हुई, त ज़रा उहे वधि खां वधि चवंदा असां माण्हुनि ताईं वञूं। पोइ का डिमांड न कंदा हुआ त हेतिरा पैसा खपनि या अहिड़ी सवारी खपे या उते अहिड़े क़िस्म जो साउंड खपे। उन दौर में साउंड त हूंदो ई कोन हो। म्यूज़िशियन्स बि फ़क़ीर माण्हू हूंदा हुआ, काई डिमांड हुनजी न हूंदी ऐं कुझु कोन चवंदा हुआ, काई डिमांड न। हिन वक़्तु कंहिं बि तव्हां आर्टिस्ट सां ॻाल्हायो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त कीअं आहे सिलसिलो। सो वधि खां वधि मक़बूल अवाम में मुंहिंजी। अच्छा, हीअ पाण कहिड़े दौर जी ॻाल्हि पिया कयूं, माना विरहाङे खां अॻु जी? विरहाङे खां अॻु जी ॻाल्हि आहे न। हीअ मां ॻाल्हि कयां थो 40 जो ॾहाको आहे। अच्छा, 1930 1940 जो विच वारो ऐं प्लस 50 अची थो वञे। हाणे इहो जेको असांजे सिंधी म्यूज़िक जी जेका तारीख़ आहे, जेको दौरु आहे, ॾाढो शानाइतो दौरु आहे, जंहिंमें इहे रवैया आहिनि। उस्ताद मंज़ूर अली ख़ान बि तमामु, उहो बि पैसा कोन ॻाल्हाईंदो हो, बल्कि मतिलबु एतिरो ख़ासि एॾी वॾी, इहे फ़क़ीर माण्हू हूंदा हुआ, इहे इन्हनि राग जी ख़िदमत कई आहे। ख़िदमत जेको माण्हू करे थो उहो बेलोस हूंदो आहे। पोइ बच्चा कीअं पालजनि, दुनियादारी सां कीअं मां हुनजो, इहो बि त वॾो सुवालु थिए थो। अॼु जा रागी इहो चवनि था न, आर्ट खे प्रोफेशन कबो त सब स्टैंडर्ड थींदो। उन लाइ तव्हांखे ॿी का रोज़ी रोटी थी सघे थी पई। जीअं मां अप्लाई कयो, मां आहियां, मां बैंक में आहियो, मां बैंक में नौकरी कयां थो, मां म्यूज़िक खे बि टाइम ॾियां थो। असांजे वालिद साहिबु लेक्चरर हुयो अंग्रेज़ी डिपार्टमेंट में, उहो राग खे बि म्यूज़िक खे बि जेतिरो हुन खां थी सघे उहो टाइम ॾींदो हुयो। त पोइ हाणे कहिड़ो गीत ॿुधाईंदा सर? अच्छा, गीत हिकदमि गीत काफ़ी टाइम थी वियो आहे। अच्छा, असां वटि ख़ैबर में शाइर रहियो आहे पंहिंजो मीर अली नवाज़ नाज़। हुनजो हिकिड़ो गज़ल आहे जेको पहिरियां त सिंध जे तमामु वॾे रागी उस्ताद अलाह ॾिनो ख़ान नूनारी ॻायो, उनखां पोइ सिंगार अली सलीम हुनखे ॻायो। मूंखे ॾाढो वणंदो आहे, तंहिं करे मां तव्हांखे ॿुधायां थो। तुंहिंजी रम्ज़ सुणा मां छा सम्झां, आसान बि आहे दुश्वार बि आहे। तुंहिंजी रम्ज़ सुणा मां छा सम्झां, आसान बि आहे दुश्वार बि आहे। तुंहिंजी रम्ज़ सुणा मां छा सम्झां, आसान बि आहे दुश्वार बि आहे। तुंहिंजे वाइदे ते एतबार कहिड़ो, इक़रार बि आहे इनकार बि आहे। तुंहिंजी रम्ज़ सुणा मां छा सम्झां, दूर रही बेनियाज़ मौला, दूर रही बेनियाज़ मौला, सुन फरियाद जो आवाज़ मौला, हिन
हिन बेगुनाह खे मारण लाइ हिन बेगुनाह खे मारण लाइ तिखो तीर बिया तलवार बिया तुझी रमज़ सुणा मां छा समझा दौलत ज़र जी न ख्वाहिश मूंखे दौलत ज़र जी न ख्वाहिश मूंखे महरो वफ़ा जो गुलाम दौलत ज़र जी न ख्वाहिश मूंखे महरो वफ़ा जो आया गुलाम हिन सारे जहान में नाज़ गरीब हिन सारे जहान में नाज़ गरीब नादार बिया ज़रदार बिया तुझी रमज़ सुणा मां छा समझा तुझी रमज़ सुणा मां छा समझा इकरार बिया तुझे वायदे ते एतबार कहिड़ो इकरार बिया इनकार बिया तुझी रमज़ सुणा मां छा समझा इहो हूंदो रियल कला बग़ैर म्यूज़िक yes, म्यूज़िशियन ॾुखियाई जे थिए थी बग़ैर No doubt. म्यूज़िक साज़न खां बग़ैर सही। थोरो कमाल थी वियो। सुर जो क़ाइमु हुजणु थोरो अच्छा जेको असां इहो ॿुधो आहे उहो कुझु धुन ॿिए आहे ही मुंहिंजो ख़्याल में अव्हां पाण हिन में वरी हिन में थोरो सही। चेंज धुन साॻी आहे सही हाणे टाइम ब्रेक वठूं पाण पोइ वरी पाण ॻाल्हायूं था जी त नाज़रीन हाणे टाइम थियो आहे नंढे शॉर्ट ब्रेक जो वापसि मोटी ईंदासीं असां सां गॾु रहिजो जी नाज़िम ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर अव्हांखे चऊं था भलीकार ऐं साईं अख़्तर दरगाही साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं ब्रेक खां पहिरियां साईं मीर अली नवाज़ नाज़ साहिब जो ज़बरदस्त जेको यादगार गीत आहे उहो उन्हनि असांखे ॿुधायो ऐं रियली असांखे करार अची वियो अव्हांखे बि आयो हूंदो सो उन्हनि सां कचेरी बि कंदासीं अच्छा सर वरी जेकॾहिं हाणे अचे ज़ाहिर आहे ॾाॾी जो असरु तव्हां ते थियो बाबा साईं जो असरु बि अव्हां ते थियो पर हिकिड़े माण्हुनि जी पंहिंजी हिकिड़ी ख़्वाहिश शौक़ु बि त हूंदो आहे न ज़ाहिर उहो बि अव्हांखे वठी आयो त पोइ प्रैक्टिकली कंहिंखे पाण माना अव्हां उस्ताद बणायो सिखिया वरिती या एक्चुअली मां ज़हरा स्कूल में दाख़िल थियुसि त उन दौर में असांजे वालिद साहिबु जीअं त पाण तमामु सुठो राइटर हो सुठो शाइर हो उन दौर जा मशहूरु रसाला बि असांजे घर में ईंदा हुया अदबी रसाला तमामु सुठा सुठा माहवार बादल हूंदो माहवार सोजरो हूंदो 70 जे ॾहाके में बिल्कुलु ऐं ॿारनि जो रसालो निकिरंदो गुलनि जहिड़ा ॿार अख़बार में हिनजो त मुंहिंजे वालिद साहिबु मूंखे नंढपण खां ई शाइरीअ तरफ़ ऐं अदब तरफ़ मतिलबु मूंखे शौक़ु ॾियारियो त तव्हां अचो ॿारनि जे लाइ हीअ पढ़ो हीअ शाइरी पढ़ो कहाणियूं पढ़ो पोइ ॿारहं रसाला पढ़ी करे मूंखे ॿारनि जे लाइ लिखण जो उन दौर में ई नंढपण में ई शौक़ु थियो ऐं पोइ मुंहिंजी शुरूआति बहसियत शाइर जी ॿारनि जे लाइ लिखण जे हवाले सां थी ऐं हाणे अदब जो ऐं शाइरी जो शौक़ु वरी अहिड़ो आहे जेको वधीक वक़्तु वठे थो न बिल्कुलु त माना मां ॿिनि पासनि ॾे ॿ गिदिरा मां मुंहिंजे मुठ में अची विया माना शाइरी अदब वरी म्यूज़िक बि ऐं साॻे वक़्तु वरी पढ़ाईअ जे तरफ़ बि हुयो त
स्कूल जेको हुयो मौसीक़ी जो उहो त पंहिंजे घर में ई हुयो न। बिल्कुलु। वॾा रागी असांजे उतां किथे ईंदा हुआ, घर में ईंदा हुआ असांजी ॾाॾी सां मिलण जे लाइ। बाबा खे बि शौक़ु हूंदो उन दौर में जेके उस्ताद बड़े ग़ुलाम अली ख़ान जो भाउ हूंदो, उस्ताद अमानत अली ख़ान जेको सिंगार अली सलीम जो बि उस्ताद हो, उहो मुंहिंजे वालिद साहिब जो बि उस्ताद हो। त उहो उतां कमु ईंदो हो, बाबा खे सेखारींदो हो, मां ॿुधंदो हुउसि त हुनखे सेखारे थो पियो क्लासिकल। ऐं असांजी ॾाॾी ॻाईंदी ऐं घर में जॾहिं उहा हूंदी पहिरियां त तक़रीबन घर में घटि हूंदी हुई, उनखे एॾा प्रोग्राम मिलंदा हुआ, महीने जो महीनो ॿाहिरि हूंदी। पोइ जिम वर्स कयो न त हर ग़रीब वटि वेंदी, उन लाइ मुंहिंजे पहुच में हूंदी, उन लाइ त सभई माण्हू खे घुराईंदा हुया। त घर में हूंदी जॾहिं त वरी सुबुह जो 3-4 बजे थी करे पोइ मौलूद शरीफ़ चवंदी ऐं वरी कलाम बि ॻाईंदी, शाह लतीफ़ जा, सचल साईं जा। त उहे बि असांजी निंड में जाग बि थींदी त ॾाॾी जी आवाज़ पहिरियां कन में पवंदा, पोइ असां उथंदा हुआसीं। त इहा त नेचुरल हिकिड़ी तरबियत थी। बिल्कुलु। ॾाॾी खे ॿुधोसीं, वालिद साहिब खे ॿुधोसीं, उन दौर में जेके वॾा वॾा फ़क़ीर फ़नकार दरवेश ईंदा हुआ असांजे घर, असांजे उतां किथे बाबा सां मिलणु, अम्मा सां मिलणु, उन्हनि खे ॿुधोसीं त कुत ॿुधण सां ई बि घणो माण्हू सिखी थो वञे पियो। ऐं शौक़ु बि बचपन नंढपण खां ई थोरो असांखे थियो। बाक़ाइदा तरबियत वठणु ऐं बाक़ाइदा उस्ताद थियणु जेको आहे मूं कंहिंखां कोन वरिती, बसि सवाइ पंहिंजे घर जे माहौल खां। ऐं हा अवां किशोरी वञी ॻाल्हि थो कटियां त राग जी एतिरी ॼाण आहे, नूरुल हुदा शाह हुजे, ॿिया उहे वॾा मदा आहिनि तानिया साईं जा, उन्हनि सां जॾहिं कचहरी थी त उन्हनि एॾी पई अव्हां जी साराह कई जेके एॾो कुझु सम्झनि बि था। नूरुल हुदा शाह जी महिरबानी आहे, मूंखे तमामु घणो मान ॾींदी आहे। अॼु जेको हीउ असां वटि राग ॻायो पियो वञे, हिकिड़े पासे अव्हां आहियो जंहिंखे एॾी ॼाण आहे जेको ॻाए पियो, उनखे कीअं थो स्पेशली जेके नौजवान आहिनि, या त अॻे इंडियन धुनूं चोरी कॉपी थींदियूं, हाणे सिराइकी धुनुनि जे कॾसी लॻे पियो, छा असांजो सिंध जो पंहिंजो राग एॾो रिच न आहे जो असीं ॿियनि खे कॉपी कंदा वठूं? असांजो सिंधी राग तमामु वॾो रिच आहे। सिंध जे राग जो असरु ख़ुदि हिंदुस्तानी क्लासिकल मौसीक़ी ते आहे। वॾा जेके क्लासिकल राग आहिनि, जेके क्लासिकल मौसीक़ी जा वॾा राग आहिनि, जीअं भैरवी आहे, पंहिंजो कल्याण आहे, काफ़ी ठाठ जेको आहे, जेको मौसीक़ी जो काफ़ी ठाठ आहे, जंहिंमें तमामु सुठा राग आहिनि, इन्हनि जो बुनियादु सिंध आहे। इहे सभई सिंध मां विया आहिनि। ऐं सिंध जा पंहिंजा निज राग आहिनि, आसा आहे, प्रभाती आहे, कोहियारी आहे, शाह लतीफ़ जा राग, राणो आहे। त सिंधी मौसीक़ी एॾी रिच आहे जो उन जा सुर, उन्हनि जा राग, उन्हनि जूं जेके असांजी फोक तिर्ज़ूं आहिनि, जेके अॻ में ॻायूं वयूं आहिनि, उन्हनि खे असां ॿीहर जीआरे सघूं था, उन्हनि जो असरु वठी असां क्रिएशन करे सघूं था। 2-3 ॻाल्हियूं रहिजी वयूं आहिनि। हिकु त क्रिएशन न आहे, माण्हू पाण क्रिएट नथो करे, क्रिएटिव माण्हू घटि रहिया आहिनि। अॻे जेके आर्टिस्ट हूंदा हुआ उहे ख़ुदि नयूं कंपोज़िशन्स कंदा हुआ। उस्ताद मोहम्मद जुमन तमामु वॾो कंपोज़र, सिंगार अली सलीम जेतिरो वॾो रागी ओतिरो वॾो कंपोज़र, उस्ताद मौजूद अली ख़ान जेतिरो वॾो रागी तमामु सुठो कंपोज़र, तमामु सुठियूं धुनियूं बि ठाहियूं। त हाणे सिलसिलो इहो थी पियो आहे त 2-3 मसइला थी पिया आहिनि। त हिकु त महिनत न आहे, महिनत करणी न आहे, शॉर्टकट खपे असांखे। हाणे मां पंहिंजो बैंक में नौकिरी कई, मां आयो 16 ग्रेड में, पोइ मूंखे 17 मिलियो, वरी 18 मिलियो, हाणे मूंखे 19 मिलण वारो आहे। त हाणे इहा जेको जदोजहद आहे, इहो जेको प्रोसेस आहे, इहो आर्ट में बि आहे। मंज़ूर अली ख़ान थियण जे लाइ 40-50 साल खपनि, पोइ बि पक न आहे माण्हू थिए हलनि। उस्ताद मोहम्मद जुमन थियण जे लाइ असांखे ओतिरा साल खपनि। त हींअर इहो जेको बग़ैर महिनत जे जेको सिलसिलो शुरू थियो आहे, त माण्हू असांजा नौजवान महिनत कोन था कनि। हाणे मौसीक़ी जो तालुक़ु 2 शयुनि सां आहे, हिकु सुर ऐं ॿियो लय, रिदिम। माण्हू लय में बि हुजे, लय आहे टेम्पो, रिदिम जे हिकिड़े सराउंडिंग में हले, हुनजे मात्राउनि जे अंदरि माण्हू ॻाए, ऐं सुरीलो हुजे। हाणे सुरीलो हुजणु आहे माना तव्हांजो आवाज़ु फ्रीक्वेंसी जेका उनजी हुजे, उहा जेके असांजा 12 सुर आहिनि राग जा, मौसीक़ी जा, सा रे गा मा पा धा नी, इहे जेके मां 7 सुर ॻणिया, इन्हनि में 2 सुर आहिनि अकेला, सा ऐं पा। बाक़ी 5 जेके सुर उहे कपिल्स आहिनि,
उन्हनि जा जोड़ा आहिनि जेके तीवर ऐं कोमल चवंदा आहिनि, कोमल तीवर। हाणे इहे 12 ई सुर जेकॾहिं हिन गले में पका न हूंदा त उहो सुर न ईंदो। हाणे वॾी जेका खिल जहिड़ी ॻाल्हि मां तव्हांखे इहो थो ॿुधायां त हाणे असां पाण ॻायूं था, पर असां पंहिंजो पाण खे एनालाइज़ कंदा आहियूं त मां केतिरो सुठो ॻायां थो, किथे मां सुरीलो थियुमि, किथे बेसुरो थी वियुमि, ऐं पोइ पंहिंजी पाण खे ख़बर पवंदी आहे त हिते मुंहिंजो आवाज़ु सुठो न लॻो, हिते मुंहिंजो आवाज़ु कचो लॻो, हिते मुंहिंजो। पर असां वटि हिकिड़ी मां काफ़ी तमामु घणा प्रोफेशनल ॻाइणा ॿुधां थो पियो जेके सुर खां इलाही परे बीठा आहिनि, पर मां सोचींदो आहियां शायदि हिनखे ख़बर नथी पए त मां केतिरो ॻायां थो। पहिरियां त उन्हनि खे पाण ख़बर हुजणु खपे न त मां सुर केतिरो सुरीलो आहियां। अच्छा, ॿियो मसइलो इहो आहे, ॿियो मसइलो हिकु त इहो, ॿियो जेके ॿुधण वारा आहिनि उहे म्यूज़िक माइंडेड न आहिनि, म्यूज़िक माइंडेड न आहिनि, उहे म्यूज़िक माना जेके ॿुधण वारा आहिनि उन्हनि जा कन सुरीला न आहिनि। यस, पहिरियां त कन सुरीला करणा आहिनि असांखे, असां जेसिताईं कन सुरीला न कंदासीं असांखे सुरीला आर्टिस्ट न मिलंदा। ॿुधण वारनि जो बि उहो मयार न आहे, हू चवंदा वाह 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 वाह, हुनखे ख़बर नथी पए त हीउ कहिड़ो राग थो ॻाए, सुर में बि आहे या ले में बि आहे या न। 3 इदारनि वटि एक्सपर्ट न आहिनि। हर इदारे वटि म्यूज़िक एक्सपर्ट हुअणु घुरिजे। हाणे अॻे त रेडियो हूंदो हो न, उन में त सिर्फ़ु आवाज़ु ऐं सुर ॾिठो वेंदो हुयो। हाणे ज़ारा तस्वीर बि ॾिठी थी वञे, आवाज़ सां गॾु तस्वीर बि ॾिठी थी वञे। ठीकु आहे, तस्वीर बि माशाल्लाह हिकिड़ो असांजो हिकिड़ो मीडिया आहे, पर ज़ारा सिंगिंग में त गलो कमु थो करे, आवाज़ु आहे। हाणे आवाज़ु केतिरो सुरीलो आहे ऐं केतिरो सुठो ॻाए थो, उनखे पास कजे या न कजे, आणिजे या न आणिजे, उहो एक्सपर्ट जो कमु आहे। असांजे इदारनि में बि एक्सपर्ट न आहिनि। पोइ हाणे जॾहिं असांजी सॼो माहौल इहो ईअं थी वियो आहे त ॻाइण वारे खे बि पंहिंजी ख़बर न आहे त मां केतिरो थो ॻायां, ॿुधण वारे खे बि ख़बर न आहे त हे कीअं थो ॻाए, ऐं जेको हुनखे पेश थो करे उनखे बि ख़बर न आहे त मां छा थो पेश कयां। पोइ हर तरफ़ वाह वाह लॻी पई आहे। सो बाक़ी तव्हांजो जेको सुवालु हो, सिंधी मौसीक़ी वॾी रिच आहे ऐं उन ते वॾो उनजो कमु थी सघे थो उन ते। ऐं असां वटि ईअं बि न आहे, सिंधी मौसीक़ी जो मुस्तक़बिल तमामु सुठो आहे। बस पोइ हिकिड़ो हाणे गीत थी वञे, मां सम्झो इंतज़ार में आहियां, तव्हां चुप कयो त मां शुरू थियां। मामा जी महिरबानी, मां ॻाल्हियूं वॾियूं थो कयां पर इहो नथो चवंदा मां पाण छा थो ॻायां, मां बि सुरीलो आहियां अलाए न आहियां। न आहियो, हिन में का शक न आहे। मूंखे ख़बर पवंदी आहे त मां केतिरो ॻायां थो पियो। पोइ ॿुधायो तव्हां पाण केतिरा सुर में आहियो? न, मां न आहियां, एतिरो सुर में न आहियां। मां कोशिशि कयां पियो, सुर परे आहे इलाही, सुर इलाही परे आहे। ऐं कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जिन जी हद न आहे, जिन जी बाउंड्री न आहे, ऐं जिन जी इंतिहा न आहे, जंहिंमें सुर बची थो वञे। ब्यूटी उनजी का इंतिहा न आहे, सुर जी का इंतिहा न आहे। त बसि मां त हिकिड़ो पंहिंजे ख़ानदानी विरसे खे जारी करण लाइ ॻाईंदो आहियां, त जी नुमाइंदगी थी वञे पंहिंजे ॾाॾी जी, पंहिंजे वालिद साहिब जी। त माण्हू चवंदा आहिनि ख़ानदान में मां हिकिड़ो माण्हू ॻाए थो, छो त बाक़ी राग ॾाढो ॾुखियो आहे, इलाही परे आहे। सचल साईं जी काफ़ी ॿुधायांव थो। तूं आहीं साहिब सूरत जो, हिया ग़ुलाम तुहें जो। तूं आहीं साहिब सूरत जो, हिया ग़ुलाम तुहें जो। आहे ज़ौक़ शौक़ मौला, आहे ज़ौक़ शौक़ साईं, मूंखे मुदाम तुहें जो। तूं आहीं साहिब सूरत जो, हिया ग़ुलाम तुहें जो। रद कर फना फ़िक्र खे, उम्मीदवार थी रहो। रद कर फना फ़िक्र खे, उम्मीदवार थी
हिते हुत यकीन जान जे आया इमाम तुहें जो तू आही साहिब सूरत जो हिया गुलाम तुहें जो आहे जो शौक मौला आहे जो शौक मौला मुखे मुदाम तुहें जो तू आही साहिब सूरत जो हिया गुलाम तुहें जो तू आही असल असां जो आयूं असीं भी तुंहिंजा तू आही असल असां जो आयूं असीं भी तुंहिंजा आहे कबूल कुलई सचल कलाम तुहें जो तू आही साहिब सूरत जो हिया गुलाम तुहें जो तू आही साहिब सूरत जो हिया गुलाम तुहें जो ਵਾਹ 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 ਸੱਚਾ ਸਾਈਂ ਮਸਤੀ ਦੇ ਵਿੱਚ ਮੁਹੱਬਤ ਜੋ ਮਿਲਿਆ हस्ती हो रहा जैन दिल पीता इश्क दा जाऊं सा दिल बस्तो सही सो हाणे अवां ॿुधायो त म्यूज़िक जे हवाले सां राग जे हवाले सां पुरुमीद आहे हो ज़ाहिर आहे सिंधी राग रिच आहे पर कुझु माण्हू जेके आया आहिनि उन्हनि खे ॾिसी असां जहिड़ा तो मायूसी थींदी बिल्कुलु पुरुमीद आहियां इन्हीअ करे तव्हां ख़ुशबू खे नथा रोके सघो तव्हां आर्ट खे रोके न सघंदो आर्ट नेचुरल आहे न सही आर्ट नेचर आहे सही ऐं जेका शइ जंहिं ख़ानदान में DNA में हूंदी उहा ज़रूरु कंहिं न कंहिं ज़ाहिर थींदी आहे त असां वटि बिल्कुलु ऊंदहि न आहे सिंध में तमामु सुठा हिन वक़्तु तमामु सुठा आर्टिस्ट मौजूदु आहिनि शफ़ी फ़क़ीर असां वटि आहे यंगस्टर्स में ज़ुल्फ़कार अली आहे ऐं असां वटि तमामु बरकत अली आहे ऐं नाला खयां अथमि ज़रूरु विसरी वेंदा वरी मसइलो थींदो सही ऐं तमामु सुठो शफ़ी फ़क़ीर असां गॾु रफ़ीक फ़क़ीर आहे असांजो राजिक फ़क़ीर आहे ऐं उहो तमामु सुठो ॻाइनि पिया ऐं असां वटि मास्टर वली आहे तमामु सुठो ॻाए थो पियो ऐं राशिद अली ख़ान असां वटि हिन वक़्तु सिंधी तमामु वॾो सुठो ऐं क्लासिकल रागी आहे उस्ताद राशिद अली ख़ान तमामु सुठो ॻाए थो ऐं असांजे पंहिंजो ख़वातीन में पंहिंजो सनम मौरी आहे दीबा सहर आहे दीबा कंवल आहे समीना कंवल आहे ऐं काफ़ी आर्टिस्ट आहिनि जिन जा नाला मां न खया आहिनि उन खां माफ़ी वठां थो तमामु सुठा आर्टिस्ट आहिनि ऐं जिन सां सिंधी मौसीक़ी ज़िंदा आहे सिंधी मौसीक़ी जो मुस्तक़बिल तमामु सुठो आहे सिर्फ़ु ॻाल्हि इहा आहे त असांखे सुरीला कन पैदा करणा आहिनि ऐं सुरीला इदारा पैदा करणा आहिनि सुरीला माण्हू जेके म्यूज़िक खे सां इश्क़ कनि म्यूज़िक सां इश्क़ कनि ऐं पाण खे आख़िर ताईं शागिर्द सम्झनि वाह 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 जेसि ताईं माण्हू आख़िर ताईं जेसि ताईं स्टूडेंट आहे त जुस्तजू बि आहे सिखंदो बि पर जेकॾहिं माना अॻ में ई उस्ताद थी वेही रहंदो जेकॾहिं मां चवंदुमि मां उस्ताद आहियां उस्ताद मां कॾहिं पाण खे सम्झो आहे न मां उस्ताद थी सघां थो न मां थींदुसि मां पाण खे शागिर्द सम्झां थो ऐं जेको शागिर्द हुजण में मज़ो आहे ऐं जेतिरो शागिर्द थी करे माण्हू सिखंदो उस्ताद थी करे कोन हाणे टाइम असांजो थी वियो पूरो ख़बर ई न पई खोड़ ॻाल्हियूं रहिजी वियूं इवन अव्हांजी शाइरी अव्हांजी लिखण वारो पासो तसौफ़ वारो पूरे पासे खे असां टच ई कोन कयोसीं हिकिड़ो मिंट नसीर साहब एंड में पुछंदा कीअं लॻो आहे मूंखे असांजे शो में अची करे तमामु सुठो ऐं असांखे इलाही सुठो लॻो मूंखे तव्हां कन जा सुरीला लॻो कोशिशि कंदा आहियूं सो साईं खां वरी असां ज़रूरु खोड़ जेके रहिजी वियल पासा आहिनि हुन ते ॻाल्हायूं छो जो हिकिड़ी टाइम असां सम्झो था हिकिड़ी लिमिटेशन हूंदियूं वेंदे वेंदे को पैगाम ॾियणु चाहियो
पंहिंजे ॿुधंदड़नि जे लाइ, ॾिसंदड़नि जे लाइ या अव्हांजा जेके पढ़ंदड़ आहिनि उन्हनि जे लाइ? मां पंहिंजे अॼोकी कचहरी जी कनकुलनी पैगाम जी सूरत में वाह, बयानु कंदुसि बिल्कुलु। त मोहबत ऐं महिनत, जेको मोहबत जो हेठियों जेको ॿिए जो नुक़्तो उहो खणी मथां रखो। वाह वाह, महिनत त उहा थींदी महिनत। हेठि खणी अचो त मोहबत। हा, मोहबत ऐं पाण खे शागिर्दु सम्झो वञे आख़िर ताईं। बल्कि हदीस पाक बि आहे त इल्मु हासिलु कयो माउ जे झोलीअ खां क़बर ताईं। वाह, हाणे माण्हू क़बर ताईं शागिर्दु आहे। हा, तंहिंजे करे जेको शागिर्दु थी करे सिखो ऐं सेखारियो ऐं पाण खे माण्हू घटि सम्झे, न्याज़मंदी हुजे, का वॾाई न हुजे, को तकबर न हुजे। बिल्कुलु। साईं अख्तर दरगाही साहिब जूं ॻाल्हियूं बि मां ॿुधियूं, ॻाल्हियूं बि एॾियूं ई मिठियूं आहिनि जेॾो हुननि जो राग मिठो हो ऐं सच त असांजी दिलि न पिए चाहियो त असां ब्रेक ते वञूं, पर बार बार चयो बि वञे थो ऐं असांजी मजबूरी बि आहे। सो साईं खां असां कमिटमेंट वरिती आहे। सो नेक्स्ट टाइम जॾहिं बि साईं ईंदा त उन्हनि जी जेका अञा जेकी शख़्सियत जा ॿिया पहलू आहिनि, ख़ासि तौर ते तसौफ़ वारो जेको पहलू आहे, पाण उन ते डिटेल में ॻाल्हाईंदासीं, छाकाणि अॼु जी जेका दुनिया आहे उनखे इन ॻाल्हि खे सम्झण, इन्हनि ते ॻाल्हाइण जी तमामु घणी ज़रूरत आहे। नफ़्सा नफ़्सी जे दौर में, जदीद टेक्नोलॉजी जे दौर में तसौफ़ ऐं सूफ़ीइज़म उन ते जेतिरो ॻाल्हाए जेतिरो घटि आहे, उहा असांजी नीड आहे। उन ते ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। बहरहाल हिते वठंदासीं मुख़्तसिर ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ बि हिन प्रोग्राम में जेके मुख़्तलिफ़ सेगमेंट आहिनि उहे शामिलु करण जो सिलसिलो जारी रहंदो। ब्रेक खां पोइ हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं। हाणे सेगमेंट जो टाइम थियो आहे सोशल मीडिया जे जहान में झाती। पहिरीं तस्वीर मुंहिंजे साम्हूं आहे हिकिड़ो पीरसन आहे जेको अजरक जो फुल ड्रेस पाए बीठो आहे। उन्हनि खे अजरक जो पटको बि आहे, अजरक जी कमीज़ बि आहे, ऐं जेका गोॾ ॿधल आहे उहा बि अजरक जी आहे ऐं उनजो कुल्हनि ते मफलर पियल आहे। कारो चश्मो बि उन्हनि खे ॾाढो सुठो थो लॻे, सूट थो करे उन्हनि खे न। चश्मो अजरक जो न आहे पर हिकु दफ़ा तव्हांजी टाई बि अजरक जी मां ॾिठी। हा, यस, टाई त ठाराए सघे थी, चश्मे ते शेड ज़रूरु अची सघे थो अजरक जो, पर हाणे चश्मो जेको आहे अजरक जो कीअं ठहंदो पोइ जेके थियो त पोइ माण्हू खे नज़र कीअं ईंदो। बिल्कुलु, शेड पर पीरसन केॾा प्यारा था लॻनि, सुठो थो लॻे ऐं ॾाढो फज़ीलत भरे अंदाज़ सां बीठो आहे। उहो चवंदा आहिनि त सुहिणा माण्हू ॿिया बि हज़ार, सिंधी माण्हू पधरा लखनि में। वाह, तव्हां वटि कहिड़ी तस्वीर आहे? मूं वटि मुख़्तलिफ़ तस्वीरूं आहिनि जेके हींअर PSL जो हिसो आहिनि। शाहनवाज़ ॾहाणी साहिबु लाड़काणे सां हुनजो तालुक़ु आहे ऐं हू पाण खे मञाइनि पिया, ज़बरदस्त रांदीगर थी करे साम्हूं आया आहिनि। 73 सालनि जो जेको ॼमार आहे हिन मुल्क जी, जेके सिलेक्टर्स हुआ ऐं मुसलसल इन्हनि नौजवाननि खे जेके नज़रअंदाज़ करे रहिया हुआ, उन्हनि खे जीअं चइबो आहे न मुंहुं टोड़ जवाबु ॾिनो आहे इन्हनि नौजवान। ज़ाहिद महमूद हुजे, उनखां पोइ हीउ हुजे शाहनवाज़ ॾहाणी, नुमान अली जंहिंजो तालुक़ु खिपरे सां आहे। सो उहे पंहिंजी सिलेक्शन खे साबित कनि पिया, ज़बरदस्त उन्हनि बॉलिंग कराई आहे ऐं पंहिंजो उन्हनि नाम मञायो आहे। ईअं असीं बार बार चऊं पिया त ॿियनि नौजवाननि खे बि हाणे मां ॻाए सघां थी त सिंधी माण्हू पधरा लखनि में। सो शाहनवाज़ ॾहाणी जी कामयाबी सॼी सिंध जी कामयाबी आहे, हिन मुल्क जी कामयाबी आहे ऐं होपफुल आहियूं असीं त ॿियनि नौजवाननि खे बि ईअं मौक़ो मिलंदो ऐं हू बि पंहिंजे टैलेंट खे ईअं मञाईंदा, ज़ाहिर करे ॾेखारींदा त असां में बि खोड़ सारो टैलेंट मौजूदु आहे। जी त नाज़रीन, हिते हिकिड़ी ॿी तस्वीर मूंखे नज़र अची रही हूंदी। ही कहिड़ी बाल्टी आहे जंहिंजो ड्रॉ ई नथो थिए, मतलब ही कॾहिं भरंदी? उहा हुनजे मथे ते तरे ये असांजी सियासी सूरतहाल कुझु अहिड़ी आहे नाज़रीन। बिल्कुलु, इहा बाल्टी जॾहिं भरती वई सम्झो त असांजे मुल्क जी सूरतहाल बि बहितर थी वेंदी, असांजी सियासत बि ज़बरदस्त थींदी, असांजी मईशत बि ज़बरदस्त थींदी। पर जंहिं बाल्टी में एतिरा सुराख हुजनि उहा कॾहिं भरबी। सो हिन मुल्क में बि मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट आहिनि, मुख़्तलिफ़ जे खातनि में एतिरा त सुराख थियल आहिनि जो उहा जेका बजट जंहिंजे लाइ रखिजे थी ओसि ताईं पहुचे ई कोन थी। उहा बाल्टी उन्हनि सुराखनि में वही अलाए किथे किथे पहुचे थी, घणनि माण्हुनि जा पेट भरे थी, पर छा करणो पवंदो सही ॿुधायां? बाल्टी भरे न भरे पर असांखे टूटी बंदि करणी पवंदी। हा, इहो ई करणो पवंदो, न त पाणी ज़ाया थींदो रहंदो। सो इन माण्हू जे अकुल खे सलाम आहे, पर फनी तस्वीर लॻे थी ऐं ज़ाहिर आहे मज़ाक में ई कढी वेंदो। हुनखे ख़बर आहे थी ॾियारी वारी जेका बाल्टी आहे जंहिंमें मोस्टली पाण कपिड़ा वग़ैरह रखंदा आहियूं, मेरा कपिड़ा थी विया, ॿियो टियों हाणे कीअं भरबी। सो हमरा बहरहाल उमीद लॻाए वेठो आहे त काश इहा बाल्टी भरिजे जेका कॾहिं भरजणी न आहे। मूं वटि जेका हींअर तस्वीर आहे
थरपारकर जे इलाइक़े सां ई तालुक़ु रखंदड़ न्याणी आहे सिंध जी ऐं डांसिंग गर्ल जेका मोहन जे दड़े मां निकिती संबारा उनजे स्टाइल में ही बीठी आहे ऐं कंहिं फोटोग्राफर उनजी तस्वीर कढी आहे। संबारा जी हिस्ट्री जी हमें ख़बर हूंदी मोहन जे दड़े जी जॾहिं खोटाई थी त काफ़ी उन मां शयूं निकितियूं, निकितियूं। बिल्कुलु, हिकिड़ो dancing किंग girl प्रीस्ट बि हो निकिती। ऐं जेको असां वटि आहे ओरिजिनल बि नेशनल म्यूज़ियम कराची में पियल आहे ऐं ॿी हुई डांसिंग गर्ल जंहिंखे असीं संबारा चवंदा आहियूं। उन जेको ओरिजिनल मुजस्मो आहे उहो इंडिया जे म्यूज़ियम में पियल आहे। तॾहिं पाकिस्तान ऐं इंडिया गॾु हुआ ऐं ब्रिटिश राज में हुनजी खोटाई थी सरजान मार्शल जे ज़माने में। सो डांसिंग गर्ल इंडिया वारा खणी विया ऐं कल्चर डिपार्टमेंट जे जेके मिनिस्टर आहिनि उन डिमांड कई हुई ऐं चयो बि हो, ऐलान कयो हो त असीं इंडियन गवर्नमेंट खे लिखंदासीं त डांसिंग गर्ल असांखे वापसि कई वञे, छाकाणि त उहा मोहन जे दड़े मंझां निकिती हुई। असांजी सुञाणप आहे पर हुन ते अञा ताईं का पेशरफ़्त थी नाहे। किंग प्रीस्ट असां वटि मौजूदु आहे पर अचूं वरी बि हिन तस्वीर ते त हिन न्याणी बि उहो ई स्टाइल कयो आहे डांसिंग गर्ल वारो। ऐं पाण जेके हिन ते ॻाल्हायूं थोरो तानिया अञा त ॾिसो 5000 साल पहिरियां बि मतिलबु असां वटि राग हो, असां वटि साज़ हूंदा, तॾहिं त केरु रक़्स कंदो हूंदो न, रक़्स बि हो, राग बि हो, म्यूज़िक बि हो। पर कुझु माण्हू जेके आहिनि अॼु जे दौर में बि असांखे उन्हनि शयुनि खां परे करण जी कोशिशि कनि था, राग जी मुखालफ़त कनि था, हर तरह जे आर्ट जी मुखालफ़त कनि था। हीउ उन्हनि जे लाइ जवाबु आहे त असीं सदियुनि खां ईअं आहियूं, 5000 साल पुराणी असांजी तारीख़ आहे। रक़्स हुजे, राग हुजे, उहो असांजी नस नस में समायल आहे। बिल्कुलु नसीर साहब हिते हिकिड़ी वीडियो मूं वटि बि आहे, हाणे रस्क जी ॻाल्हि कई तव्हां। ऐं यकतारो कंहिं ठाहियो आहे घी जे डॿे मां ऐं ढोल बि आहे, उहो यकतारो बि आहे ऐं सिंगिंग पाण कनि था ऐं केॾो सुठी उन्हनि जी आवाज़ आहे। रात गुज़रे नथी, वाह रात कटती नहीं, दिन गुजरता नहीं, जख्म ऐसा दिया है कि भरता नहीं। इसको थोड़ा सही करके गाओ ना। ना असां नथा गायूं, असां चुप था थियूं। ही असां नाज़रीन पाण ॿुधंदा, असांजी टीम उन्हनि खे गानो ॿुधाईंदी, छाकाणि त जंहिं ॻायो आहे, जंहिं सोज़ में, जंहिं अंदाज़ में ॻायो आहे ऐं जो कैप्शन सोशल मीडिया ते ही वीडियो वायरल थी, पोइ मुख़्तलिफ़ टीवी चैनल्स सां जेके नुमाइंदा आहिनि उहे बि हिननि जो ॻोठ वञी पहुता आहिनि। हिननि ते स्टोरियूं बि हाणे हलियूं आहिनि, दिलि सां ॻाए थो, इहा अंदर जी आवाज़ आहे। सो अचो त हिन गाने खे इंजॉय कयूं। रात कटती नहीं, दिल गुजरता नहीं, रात कटती नहीं, दिल गुजरता नहीं, जख्म ऐसा दिया है कि भरता नहीं, आखिरी रान है, दिल परेशान है, गम का सामान है, जैसे जादू कोई कर गया, जिंदगी रहने वाले सुन, तेरी दुनिया से दिल भर गया, मैं यहाँ जीते जी मर गया, जिंदगी रहने वाले सुन। ज़बरदस्त ही गीत ऐं यकीनन अव्हांखे पसंदि आयो हूंदो। ऐं ॿी जेका असां वटि वीडियो आहे उहा आहे बटग्राम सां तालुक़ु रखंदड़ हिन मुल्क जी बहादुर न्याणी जी जेका करतब ॾेखारे पई, जंहिंजो नालो ॿुधाए पियो नीलोफर शिराज़ी आहे, जंहिं 1000 जेके सिरूं आहिनि उहो टोड़ण जो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। हथ सां मुसलसल हू सिरूं टोड़ींदी पई वञे ऐं उनजी बहादुरी जी बि जेतिरी दाद ॾिजे, उनजी कला जी, उनजे फन जी जेतिरी दाद ॾिजे, बाइज़ फ़ख्र महसूस थिए थो इंसान खे। असांजी हर न्याणी जेका आहे असांजे लाइ बाइज़ फ़ख्र आहे, असांखे उन्हनि ते फ़ख्र आहे ऐं उहे हर फील्ड में पाण मञाइनि थियूं। ज़रूरत सिर्फ़ु इहा आहे त उन्हनि ते ट्रस्ट कयो, उन्हनि ते एतमाद कयो, उन्हनि खे ॿाहिरि अचण जो मौक़ो ॾियो, उन्हनि जा वालिदैन उन्हनि जे लाइ ऐं पाड़ेसिरी मिट माइट असां अव्हां सभु जेकॾहिं उन्हनि जे लाइ रस्ता जेके आहिनि साफ़ु कंदासीं, रस्तनि में जेके हर्डल्स आहिनि, रंडकूं आहिनि, कंडा आहिनि, उहे मेड़ींदासीं। सिंध जी हिन मुल्क जी हर न्याणी जेका आहे मुख़्तलिफ़ फील्ड में ईअं पाण खे मञाए पई, इंशाल्लाह मञाईंदी। ऐं जीअं मां इंट्रो में ज़िक्र कयो त मार्च जो महीनो आहे, सॼे महीने खे औरतुनि जी जदोजहद जे हवाले सां सेलिब्रेट कयो वेंदो आहे। सो सोचियोसीं त हीअ वीडियो बि तव्हांखे ॾेखारियूं त बटग्राम सां तालुक़ु रखंदड़ हीअ जेका न्याणी आहे कहिड़ी ज़बरदस्त महारत जो मुज़ाहिरो करे रही आहे। तस्वीरूं बि मां ॾिठियूं, वीडियोज़ बि मां ॾिठियूं, पर हाणे वक़्तु थियो आहे ब्रेक जो। पर ब्रेक खां पोइ जेकी मां शख़्सियत हूंदी उन्हनि जे बारे में नसीर साहब बि अव्हांखे ॿुधाईंदो। यस, उन्हनि सां खोड़ असीं ॻाल्हियूं कंदासीं इन जी ज़िंदगीअ जे हवाले सां। उहो ई त असीं पंहिंजे न्याणियुनि ते जेकॾहिं ट्रस्ट कयूं त उहो पाण खे कीअं मञाए सघनि थियूं, छाकाणि त उन्हनि जूं जेके 2 न्याणियूं आहिनि माशाल्लाह उन्हनि पाण मञायो आहे, दुनिया में उन्हनि पंहिंजो नाउ ठाहियो आहे, आलमी यूनिवर्सिटियुनि मंझां उहे पढ़ियूं आहिनि।
स्कॉलरशिप्स ते ऐं हींअर बि अहम उहिदनि ते हू वेठल ऐं आहिनि। मस मस हथ लॻा हा, आहिनि, yes. अॼु उन्हनि खे न बख़्शंदासीं। हा, ऐं उन्हनि सां मुल्क जी सियासत, अख़लाक़ियात ऐं असांजी जेका ज़िम्मेवारी आहे एज़ ए मुआशिरो छा हुजणु खपे, सो खोड़ सारे मामलनि ते बिल्कुलु। असीं कंदासीं उन्हनि सां मुलाक़ात। उन्हनि जो नालो असां तव्हांखे कोन ॿुधाईंदासीं, उन तव्हांखे थोरो करिणो पवंदो, इंतज़ारु वठंदो आहे ब्रेक, ऐं पोइ अॼु ॿी महिमान शख़्सियत सां मुंहिंजी करायूं था मुलाक़ात। जी नाज़िम, ब्रेक खां पोइ हिकु भेरो ॿीहर द मॉर्निंग ऑफ धरतीअ में अवां सभिनी खे चऊं था भलीकार। ऐं हिन वक़्तु जे महिमान शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे पाकिस्तान जा सिंध जा इंतिहाई बाख़बर सहाफ़ी आहिनि, तज्ज़िया निगार आहिनि। उन्हनि सां असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं अॼु मुल्क जी जेका सियासी सूरत हाल आहे, स्पेशली जेका सेनेट जी चूंड थी, उनखां पोइ अपोज़िशन जी ईंदड़ हिकमत अमली छा हूंदी, उहे समूरा मामला बि डिस्कस ईंदा। ख़ासि तौर ते रोज़ जेके ही असेंबलियुनि में झेड़ा पिया थियनि, अख़लाक़ियात जो ॻाल्हियूं कंदड़ जेके माण्हू आहिनि, उहे पाण जेके ॼुंडापट में पूरा आहिनि, त उन्हनि जा जेके फॉलोअर हूंदा या जेके आम माण्हू आहिनि, उन ते उन जा केतिरा असर पवनि था, या जेके नुमाइंदा चूंडिजी अचनि था वज़ीर आज़म खां वेंदे हेठि जेके असेंबलियुनि जा मेंबर हुजनि या सूबाई वज़ीर हुजनि, वफ़ाक़ी वज़ीर हुजनि, छा उहे पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कनि था या न, ऐं ॿिया खोड़ सारा मामला आहिनि जंहिं ते असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं। सो अॼु जी असांजी महिमान शख़्सियत डॉक्टर अयूब शेख साहिबु। डॉक्टर साहिबु, तमामु घणी महिरबानी। डॉक्टर साहब कीअं आहियो? मां ठीकु आहियां। मस हथ लॻायो, अॼु न बख़्शंदासीं तव्हांखे। सही आहे न? मां कोई असेंबली मेंबर थोड़ी आहियां जो न छॾींदो। मतां तव्हां तकड़ कयो वञनि जी। पहिरियों त ही ॿुधायो असां सेट कीअं थो लॻे? ज़बरदस्त आहे। हूअं बि मूंखे मूं अॻे बि तव्हांजे सेट जी नेकी कई आहे ऐं ज़बरदस्त आहे, फर्स्ट क्लास आहे। हिन में ज़िंदगी बि लॻंदी आहे, नेचर बि लॻंदी आहे, रंग बि लॻंदा आहिनि, हिस्ट्री, हा, नसीर बि लॻंदो आहे, न तानिया बि नसीर लॻंदी सां आहे। वेठो थोरो फोकस कयो, कीअं थो लॻे पेंट कोट में? हिनखे मां सुबुह शाम हाणे ॾिसंदो रहंदो आहियां, इन करे मूंखे मेरो मेरो थो लॻे। मेरो मेरो थो लॻे। ॿी छा मसरूफ़ियात आहिनि, किथे बिज़ी आहियो, एॾा छो बिज़ी आहियो? जॾहिं बि कॉल कंदा आहियो तव्हां चवंदो मां फ़िलहाल बिज़ी आहियां, किथे बिज़ी आहियो? हर माण्हू खे बिज़ी हुजणु खपे, उसूली ॻाल्हि इहा आहे। यस। ऐं हर माण्हू खे महिनत करणु खपे। मूं अॼु सुबुह जो हिकिड़ो इंटरव्यू पियो ॿुधो नेटफ्लिक्स ते। सो पुटु पंहिंजे पीउ खां पुछे थो त बाबा महिनत केतिरी करणु खपे? सो हुन चयसि त जॾहिं तव्हां सम्झो त हाणे मां कुझु बि नथो करे सघां त ओॾी महिल बि कुझु कयो। ओॾी महिल बि कुझु कयो। सचल चयो हो त जो दम गाफ़िल सो दम काफ़िर। हिकिड़ो साह जेतिरो दम खणण जेतिरी घड़ी उहो बि को माण्हू गफ़लत थो करे, उहो काफ़िर आहे, उहो कुफ़र थो करे। सही। उहो कुफ़र ख़ुदा जी माना में नथो चए, पर हू चए थो उहा जेका फ़रारियत आहे उहो सॼो कूड़ आहे ज़िंदगी जे बारे में, उहो सॼो। आउं सम्झां थो त माण्हू खे महिनत करणु खपे। नौजवान माण्हू खे 24 कलाकनि मां 18 कलाक 6 कलाक निंड करे। 6 कलाक नौजवान आहे न, उनखे निंड जी घुर्ज कान्हे। सही। ठीकु आहे। ॿार खे 10 कलाक निंड करणु खपे ऐं 14 कलाक पढ़णु, रांदि करणु, इहे करणु खपनि। जेके बि माण्हू धरती टीवी ते मूंखे ॾिसनि था, आउं उन्हनि सभिनी खे रिक्वेस्ट थो कयां त ॿारु जेको अव्हां सां ज़िद थो करे न, बाबा हीअ हिकिड़ी फिल्म ॾिसां, हीअ हिकिड़ो थोरो कार्टून ॾिसां, असल में हुनजो टाइम मुक़ररु करे छॾियो। टाइम मुक़ररु हूंदो त ज़िंदगी में हुनजी प्रोग्रामिंग थींदी रहंदी। न त असांजी नंढे हूंदे खां टाइमिंग ऐं प्रोग्रामिंग थियल ई कान्हे। हाणे मूंखे नसीर चयो त डॉक्टर साहिबु सुभाणे ही प्रोग्राम कयूं, मूं चयो यार ॾिसूं था। मुंहिंजी प्रोग्रामिंग प्रॉपर थियल हुजे त मां चवां न यार ॿिए हफ़्ते कंदासीं, ईंदड़ महीने कंदासीं। इन करे असांजे ॿारनि जे इंटरनल दिमाग़ी प्रोग्रामिंग ऐं डिसिप्लिन जे लाइ ज़रूरी आहे त उन्हनि जा वालिदैन उन्हनि सां रोज़ अधु कलाक कचहरी कनि, अधु कलाक, ऐं उन सां ॻाल्हि ॿोल कनि ऐं उन खां पुछनि। मतिलबु मूं पंहिंजे धीअरुनि खां पुछो त हू कंदियूं छा, हुननि जेको चयो मूं उन्हनि खे उहो रस्तो ॾिनो। सही।
ऐं अॼु माशाअल्लाह तव्हां ख़बर हूंदो त माना हिकिड़े अहम उहिदनि ते या अहम ऐं यूनिवर्सिटी दुनिया जूं अहम यूनिवर्सिटियूं, पाकिस्तान न दुनिया। ठीकु आहे। अच्छा, पैसे पाई जो मामिलो बि न आहे, उहो महिनत करे पंहिंजे ई ॾात ऐं स्कॉलरशिप ते दुनिया में वियूं। नाला बि खणो त ज़ाहिर आहे हुनखे हिकिड़ो मुंहिंजी धीउ आहे हीर, सो हीर ॾिस कहिड़ो नालो आहे, छा त ख़ूबसूरत नालो आहे। ठीकु आहे। ऐं मूं जॾहिं पंहिंजी धीउ जो नालो हीर रखियो त उहो हुनजे ॼमण खां अवल रखियो, अच्छा, सोचे छॾियो। छो त अल्ट्रासाउंड असांखे ॿुधाए छॾियो त मूंखे धीउ थी ॼमे। ठीकु आहे। सो पोइ मूं ऐं मुंहिंजी घरवारी ॿिन्ही वेही सोचो, अदी हुज़ूरा, हा, डॉक्टर हुज़ूरा, डॉक्टर हुज़ूरा शेख, उहो गायनोकोलॉजिस्ट आहे वॾी। ऐं पोइ असां हिन ते बीठासीं त हीर हुनजो नालो रखूं। पोइ वरी असां पंहिंजो बहस कयो त हीर छो रखूं। छो रखूं, सही। हीर सिंधी में चइजे थो सुबुह जो जेका, जीअं उर्दू में बाद नसीम आहे न, हा, तीअं सिंधी में हीर, थधिड़ी हीर जेका आहे न, उन सुबुह जी हवा खे हीर चइबो आहे। सिज उभरण खां अवल जेका, बिल्कुलु सिज जी सुहाई जीअं ई फजर जो निकिरे, सुहाई ज़ाहिर थिए ऐं उन सां थधी हवा हुजे, उहा हीर आहे। ठीकु आहे। ॿियो हीर लेजेंडरी कैरेक्टर आहे लव जो। बिल्कुलु ठीकु आहे। बिल्कुलु। ॿी ॻाल्हि इहा आहे। टीं ॻाल्हि इहा आहे त इहा नेचर या हवा, ब्रीज़ ऐं हू लव, उनजो सॼी दुनिया जे माण्हुनि सां तालुक़ु आहे। बिल्कुलु बिल्कुलु। उनजो कंहिं बि सिंधी उर्दू पंजाबी सां तालुक़ु न आहे, सॼी दुनिया सां, सॼी दुनिया जेको साह खणे। बिल्कुलु। हा, हिकिड़ी ॻाल्हि। असां ॿी धीअ जो नालो रखियो प्रीत। प्रीत जा पंध, मोहबत, मोहबत ई मोहबत आहे तव्हांजे घर में, प्यार ई प्यार आहे। केॾी ख़ुशी महसूस थींदी आहे। ठीकु आहे। मुंहिंजी हिकिड़ी धीअ हार्वर्ड यूनिवर्सिटी में वई, ॿी धीअ वाशिंगटन यूनिवर्सिटी में वई। वाशिंगटन यूनिवर्सिटी में प्रीत पहिरियों कैंडिडेट आहे पाकिस्तान जो जंहिंखे एडमिशन मिली रेजिडेंसी जे लाइ। पहिरियों पाकिस्तान जा 22 करोड़, उन में 6 करोड़ ॿार आहिनि, नौजवान माण्हू आहिनि। उन में लाड़काणे जी कराची जी छोकिरी प्रीत नाले सां उहा उते दाख़िल थी। ठीकु आहे। ॻाल्हि छा आहे, छो थो चवां, मुंहिंजे वॾी धीअ जी शादी, त शादीअ खां 2 ॾींहं अवल प्रीत चयो त आउं डांस वांस कोन थी कयां, मूंखे पढ़णो आहे। अच्छा, छो त प्रोग्रामिंग थियल आहे न। हाँ, डांस, हाँ, शादी जो। वरी हू पेपर ॾेई आई, वरी 2 ॾींहं निंड बि न कई, रुगो डांस कई, भेण सां गॾु हुई, वाह, प्रोग्रामिंग थियल आहे। हो मुंहिंजी धीअ उते वेठी आहे वाशिंगटन में, हिकिड़ी सेंट लुइस में वेठी आहे, हिकिड़ी बॉस्टन यूनिवर्सिटी में वेठी आहे। बेटा ठीकु। सो मां वरी थो अचां उन ॻाल्हि ते, प्रोग्रामिंग कयो। हाँ, माउ पीउ खे कीअं हुजणु घुरिजे, उन्हनि जो किरदारु छा आहे। माउ पीउ त रोज़ ॿार सां वेहनि, अॻे त ठका चमाट हणंदा न, ए छुरा, हाणे उहो ख़तमु थी वियो। सही। हाणे विहारे। ॿियो तव्हां कंप्यूटर ॾिसो था, लैपटॉप हलायो था, ही फ़ोनियूं हलायो था, हिननि में पेरेंटल कंट्रोल जो हिकिड़ो आइकन आहे। हिन में लिखियलु आहे त पंहिंजे ॿार खे पाण ई 1 कलाकु ॿार खोले सघंदो, 1 कलाक खां पोइ ऑटोमेटिक बंदि थी वेंदो। सही, सही, बिल्कुलु ठीकु आहे। असां इहे सभु शयूं सिखणियूं पवंदियूं ऐं असांखे पंहिंजे ॿार खे सही रस्तो ॾियणो पवंदो। ठीकु आहे। ॿार काॾे थो वञे, ॾिसणो पवंदो, छा थो करे, ॾिसणो पवंदो। आउं तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त मुंहिंजो दोस्त आहे, असांखे उन पढ़ायो, उन हिकिड़े ॾींहुं राति जो मूंखे फ़ोन कयो त मूंखे 5 मिंट मिलणो आहे। उन असांखे पढ़ायो चांडका में। मूं चयो साईं तव्हां मूंखे ॿुधायो कमु छा आहे, मां अचां। चई त न मूंखे अचिणो आहे। हू वीचारो फ़ोन ते न पियो ॿुधाए। ख़ैर हू आयो, मूंखे चई त मुंहिंजो भाइटियो जेको आहे उहो वठी विया आहिनि गुलशन इकबाल वारा पुलिस थाणे ते। ऐं मूं चयो छा कंदो आहे? चई त उहो NED में पढ़ंदो आहे। मूं चयो NED वारे खे गुलशन इकबाल थाणे वारा छो वठी विया आहिनि? चई त उन खां रिवाल्वर निकितो आहे।
चयो वाच चई हा रिवाल्वर निकितो छो निकितो मूं चयो छो निकितो चई त ॻाल्हि छा आहे त उहो दोस्त सां वियो पए सो हाणे मां मिली आयो आहियां उन सां थाणे ते सो चई त रिवाल्वर आउं साल खन खां खणंदो हुउसि अच्छा किथां वांदो अथई दोस्त ॾिनो आहे लाइसेंस माउ पीउ खे न, ख़बर ई न आहे। ख़बर ई न आहे लाइसेंस न ओ माय गॉड पोइ इहो त चए पुलिस चए थी त हिन जी फॉरेंसिक थींदी असांखे किथे किथे यूज़ थिया तानिया उहो रिवाल्वर 10 जायुनि ते यूज़ थियो यूज़ थियल हो ठीकु आहे ऐं 10 ई जायुनि ते पुलिस वटि CCTV मौजूदु हुई जंहिंमें हिन छोकिरे अली असगर जो तालुक न हो अच्छा उन इस्तेमालु टेक्नोलॉजी कंहिं जे ॿिए करे करे, बची वियो हाँ सही सही पोइ हुनखे चयूं त बाबा रस्ता ॿ आहिनि पुलिस हणंदी आहे जूता हाणे ॿुधाए तुंहिंजी मर्ज़ी छा आहे छोकी हीउ खपे यही खपे या असांखे सॼी ॻाल्हि ॿुधाए हीउ किथां आयो कंहिं ॾिनो कहिड़ा दोस्त पोइ मूं पुलिस खे चयो त हाणे हीउ जेकॾहिं भला सच जो रस्तो वठे त हिनखे तव्हां इनाम कहिड़ो ॾींदो चयो त कानून में लिखियलु ठीकु आहे मूं चयो इहो सही आहे कानूनी रस्तो हुजे न सो हुन पोइ सॼी ॻाल्हि ॿुधाई तव्हां दोस्ती में पोइ दोस्तनि मूंखे रिवाल्वर सेखारियो कीअं हलाइबो आहे पोइ मूंखे चयो त इहो हुजे को बि इतफ़ाक़ थी वञे मोटर साइकिल ते हलूं था को माण्हू धकु हणे को बेइज़ती करे को धकु हणे को बेइज़ती करे त मतिलबु कढो सो चई हाणे छा कयूं मूं चयो हलूं था असां वियासीं पुलिस ॾे पुलिस वारे चयो त सर हीउ मामिलो थींदो सो कोर्ट में मां चयो ठीकु आहे कोर्ट में मोकिलियो छो त थाणनि जी सूरत आहे लाकअप्स जी उते हेरोइन बि हुजे चर्च बि हुजे अफ़ीम बि हुजे मूं चयो हिनखे कढो हितां कढी हुनखे फौरन असां मोकिलियोसीं सेंट्रल जेल पोइ हुनजो 2 साल केस हलियो हुनजो उहो चाचो हुनजो पीउ उहो अमेरिका में नौकिरी कंदो उहे 2 साल हुन वीचारे पीउ खे न ॿुधायूं त हू उते टेंशन में हूंदो केॾी अफ़सोसनाक ॻाल्हि आहे ॾाढी अफ़सोसनाक ॻाल्हि ऐं हीउ चाचो हुनजो प्रोफेसर साहिबु जेको असांखे पढ़ाईंदो उहो 2 साल हुन सां हाज़िरी ते वेंदो 2-3 दफ़ा मां बि वियोसि सही उते असांखे उहो पढ़ाए ॾाढा मौज़ब माण्हू आहिनि भला माण्हू आहिनि पर उहे पंहिंजे ॿारनि जी नज़रसानी करणु खपे ॿारनि ते ख़्यालु करिणो पवंदो मां इहो हिकिड़ो वाक़ियो तव्हांखे छो ॿुधायो त नंढड़ी ॻाल्हि आहे न बिल्कुलु मिसाल थो ॿुधायां जिना हॉस्पिटल में साल में 3600 माण्हू ज़ुबान ऐं वात जे कैंसर में था मरनि सही और जो रीज़न छा आहे मिठी सोपारी फिकी सोपारी मैनपुड़ी छालिया नसवार ऐं गुटको माओ फिलाणो 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 ठीकु आहे बिल्कुलु मुंहिंजो पुटु उहो राति जो नौकिरी थो करे दोस्त चवनिसि था हल त चांहि पीअण हलूं हू ढाबे ते वञनि था चांहि खाना ते वञनि था ठीकु आहे ठीकु आहे हाँ भला पंहिंजा पाण में वेठा आहियूं अॼु त हाणे उहो स्क्रिप्ट पंहिंजो चेंज थी वियो आहे रिज़ल्ट सॼो पर इन ई ढाबे ऐं चांहि खाने तां असांजी नियाणी दुआ अॻुवा थी न यस थी बिल्कुलु सही ऐं डिफेंस क्लिफ्टन हिते त मतिलबु स्टिल उहो ई आहे इन जो मतिलबु छा आहे त असांजा ॿार हिकिड़े नाज़ुक सूरताल में बि रहनि था न पर जे पीउ माउ जो कवर हुजे न मिसाल महाशा क़त्ल थी वई बिल्कुलु अजब जहिड़ी सोढ़ी छोकिरी आहे यार आउं त हैरान आहियां ख़बर ई न आहे क़त्ल थी ख़ुदकुशी किथों थी थी छो आहे? थी हा कंहिं कयो ख़बर ई न न हलो जे फर्ज़ कयो ख़ुदकशी बि कई अथसि रिवाल्वर इन लेवल ते पहुती छो इन लेवल ते कंहिं हुनखे पहुचायो आहे उहे डॉक्टर पोइ पुलिस जो रोल पोइ फलाणो DNA कराइणु नथो चाहे फलाणो फॉरेंसिक नथो कराइणु चाहे हिकिड़ी डॉक्टराणी वटि रिवाल्वर थो अचे उहो रिवाल्वर चेक नथो थिए मां आख़िरी ॻाल्हि थो कयां बिल्कुलु त इंग्लैंड में रोज़ कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि ऐं प्राइमरी सेकेंडरीज़ में ॿुधाईंदा आहिनि पीउ माउ खे जॾहिं बि
पेरेंट टीचर मीटिंग थींदी आहे त तव्हां जंहिं कमरे में पंहिंजे ॿार खे अकेलो रहायो था न उन में उनखे टीवी न ॾियो। अच्छा जी, आख़िरी ॻाल्हि आहे ऐं ब्रेक जो बि ब्रेक टाइम थी वठूं, वियो ब्रेक आहे। खां पोइ काफ़ी काफ़ी। ज़ाती नोयत जूं ॻाल्हियूं थियूं पर इम्पोर्टेंट ॻाल्हियूं थियूं। बिल्कुलु, intro में ऐं मूं ब्रेक चयो खां त पोइ असां सवाल political- हूंदो असांजो त वज़ीर आज़म कीअं हुजणु घुरिजे, वज़ीर आला कीअं हुजणु मुंहुं घुरिजे, जहिड़ो उन्हनि जो हुजणु किरदार कीअं हुजणु घुरिजे, सवाल कंदासीं। नाज़रीन, हिते टाइम थियो नंढी शॉर्ट ब्रेक जो, वापसि मोटी ईंदासीं, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, हिकु दफ़ा ॿीहर तव्हां सभिनीनि खे भलीकार चवंदासीं ऐं डॉक्टर अयूब साहब असां सां गॾु आहिनि। उन्हनि सां गॾु ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी हुयो। औरत कॉन्फ्रेंस थिए थी आर्ट काउंसिल में, उन हवाले सां थोरो ॿुधायो। आर्ट काउंसिल में अॼु खां इहा ॿी औरत कॉन्फ्रेंस आहे जी जी ऐं हिकिड़ी गुज़िरियल साल थी। जी असल में आर्ट्स काउंसिल जेको आहे न हिकिड़ी ॻाल्हि सम्झणु खपे त शयूं जीअं इर्तिका कनि थियूं, जी तरक़ी कनि थियूं, पहिरियों नंढो ॿारु आहे उहो आहिस्ते आहिस्ते जवान थिए थो, पोइ वॾो थिए थो। ईअं आर्ट्स काउंसिल बि हिकिड़े इदारे तौरु आहिस्ते आहिस्ते मुख़्तलिफ़ शयूं खणे थी। उन में हीअ जेके असांजे समाज जा पर्त आहिनि, नौजवान आहिनि, छोकिरा आहिनि, छोकिरियूं आहिनि, स्टूडेंट्स आहिनि, स्कूलनि खां ॿाहिरि रहंदड़ ॿार आहिनि, पेंटर आहिनि, आर्टिस्ट आहिनि, ॻाइण आहिनि, मूसीकार आहिनि, अदाकार आहिनि ऐं सदाकार आहिनि, ब्रॉडकास्टर आहिनि, न्यूज़ कास्टर आहिनि। इहे सभु जे सभु माण्हू जेके आहिनि उहे असांजी फैमिली जो हिसो आहिनि। बिल्कुलु सर। हाणे उहे औरतूं जेके आहिनि न उहे पाकिस्तान में हाणे औरतुनि जो तादादु आहे 52%। हा, हक़ सभ खां घटि औरतुनि खे आहिनि, आबादी सभ खां वधीक औरतुनि जी। औरतुनि जी ठीकु आहे। असां चाहियूं था त दुनिया में जेके बि सुजाॻ माण्हू आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं असां पंहिंजे ॿारनि खे ॿुधायूं। हिते बि असां इहो था कयूं। मिसाल तव्हांखे मां ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि त औरतुनि जे हेल्थ ते अव्हां खे केरु कुझु ॿुधाइण लाइ तयारु बि कोन्हे। कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि छा? कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि आउं तव्हांखे ॿुधायां नसीर त अॼु जी औरतुनि में ब्रेस्ट कैंसर वॾे में वॾी बीमारी आहे ऐं पाकिस्तान ॼण ख्वाब में वेठो आहे। ऐं हिते डॉक्टर रूफीना सुमरो उनजी कंसल्टेंट आहे, माना उहा थकी पवंदी आहे, उहा रोई पवंदी आहे त ही अच्छा उनजो त आहे छा, उन में करिणो छा हो त हाई स्कूल में असांजूं जेके नियाणियूं उन्हनि खे हेल्थ जो एडवाइज़र हुजणु खपे हा, जेको ॿुधाए हा त तोखे गाइडेंस कहिड़ी खपे इन कैंसर खां बचाव जी, या जेकॾहिं थोरी बि का अलामत ज़ाहिर थिए त ट्रीटमेंट छा आहे, पोइ लास्ट स्टेज ते ठीकु आहे। हाणे असां डॉक्टर रूफीना खे बि घुरायूं था। डॉक्टर शेरशाह सैयद आहे, सॼी उमिरि रहियो आहे इन कम ते औरतुनि जे भलाई जे लाइ, उनखे बि घुरायूं था। डॉक्टर हुज़ूरा शेख आहे, ॿिया आहिनि उहे मुख़्तलिफ़ गाना शाइर अदीब दानिश्वर सॼे मुल्क जा, उहे सभु हिन कॉन्फ्रेंस 2 ॾींहंनि जी कॉन्फ्रेंस में टेबलो बि थिए थो, ड्रामो बि थिए थो, औरतुनि जो मुशाइरो बि थिए थो। हा हा, इहे घटि न कबी। बिल्कुलु बिल्कुलु। हिकिड़ी छोकिरी तव्हांजे साम्हूं वेठी, हुनखे कॾहिं तव्हां मेंबर था ठाहियो? ख़ुदा न इलेक्शन बि हाणे थी वई आहे न, तव्हांखे मेंबर ठाहींदासीं, जल्दी ठाहींदासीं। अगरि तव्हां वरी ॿुधो, जॾहिं ॿिए दफ़े आउं ईंदुमि तव्हांखे इहा हुजत करणी न पवंदी, इहो मामलो हल थियल हूंदो औरतुनि जे लाइ ऐं तव्हां 2 मेंबरनि जे विच में वेठा अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पोइ तव्हां अफ़सोस जी ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे अचूं डॉक्टर साहिब, असां टाइम बि घटि आहे, जीअं पाण इंट्रो में चईसीं सेनेट जी जेका इलेक्शन थी, PTI अख़लाक़ियात जूं वॾियूं ॻाल्हियूं करे थी, पर अबड़े साहब जी हितां कामयाबी, पंहिंजी पार्टी मंझां जेका नाराज़गी, KPK बलोचिस्तान में जेके उन्हनि जा नुमाइंदा चूंडिया, छा उहे अख़लाक़ियात जी तक़ाज़ा ते पूरा लहनि था? गिलानी साहब जी उन्हनि ते शिकस्त ते खोड़ था इल्ज़ाम लॻनि न, तुंहिंजो पुट ही कैंपेन हलाई, इन अख़लाक़ियात ते अचूं, पोइ पाण वरी ॿियनि मामलनि ते बि, छो जो ही ताज़ो वाक़ियो थियो आहे सेनेट इलेक्शन में। असल में अख़लाक़ियात जी ॻाल्हि जेका आहे न, आउं तव्हांखे तमामु सहूलियत सां ॿुधायां त ही जेको बलोचिस्तान खां शुरू थींदी आहे न करप्शन,
उहो बि बलूचिस्तान खे असां टारगेट कंदा आहियूं। करप्शन जिते किथे हूंदी आहे। सची थो ॿुधायां। पर इख़लाक़ियात केतिरी मायने थी रखे सियासत में? सियासत में अख़लाक खां सवा त सियासत हुजण ई न हुजण ई खपे। न घुरिजे। ऐं पैगम्बरीअ खां पोइ ॿियो नंबर शोबो सियासत आहे। ऐं वरी जेकी वेड़ थिए थी हीअ जेका असेंबली में? न इहो त थियण ई न खपे। वेड़ त ॿाहिरि थींदी आहे, कोॾी कोॾी जे मैदान ते या मल जे मैदान बि ते। ॿाहिरि थींदा आहिनि अॼुकल्ह त असेंबलियुनि में बि थिए थो। न उहो त अॻुवा हाणे पहिरियों दफ़ो असां ॿुधा त ईअं अॻुवा ऐं उहो अॻे पाण चवनि था त असीं नाया कोई छांगा मंगा वारे बि त चवंदा पाण आहिनि। चवनि था त हा, असां नाया थियूं। ॾिसो मां सम्झां थो त पाण टई वेठा आहियूं न, पाण टिनी जो कंहिंसां बि तालुक न आहे, बिल्कुलु ठीकु, पर पाण चाहियूं था त रुगो जनाब इमरान ख़ान साहब वज़ीर आज़म पाकिस्तान जी ॻाल्हि न आहे, पर असां समूरनि पॉलिटिकल पार्टियुनि खे ॾिसूं था त उहे पंहिंजे मयार में बहितर न आहे। ही जेको सेनेट ठहियो हो भुटे सां मक़सदु छा हो? छा कि हिकिड़े अच्छा, population सेनेट जो उन मक़सदु जेको आहे केतिरो पूरो थो लहे? न, सेनेट जो मक़सदु आलमी आहे। हिन मां विजन आलमी हो। जीअं अमेरिका में आहे त अमेरिका जी कांग्रेस में मेंबर त मुख़्तलिफ़ रियासतुनि में मुख़्तलिफ़ तादाद जा आहिनि, पर सेनेट में हिकु जेतिरा आहिनि। हिकु हिकु मेंबर ॿ मेंबर अचनि था बसि। सही नतीजो छा थो थिए त उते कंहिंजी बि बालादस्ती कोन्हे। हिते मूंखे एतिराज़ आहे क़ौमी असेंबली में त पंजाब एतिरी बालादस्ती थो करे जो 3 सूबा हिकिड़े पासे आहिनि, पंजाब ॿिए पासे। उतां जो सही जेको कामयाबु थिए। ठीकु आहे। इन करे मां सम्झां थो त सेनेट हिकिड़ो अहिड़ो वाल्व हो, अहिड़ो इदारो हो जंहिंसां जेकॾहिं क़ौमी असेंबली में का ग़लति ॻाल्हि मथे आची बि वञे हा त वरी सेनेट उनखे रोके पई सघे। सही हाणे तव्हां सेनेट जो कयो छा आहे? क़ौमी असेंबली, सूबाई असेंबली, सेनेट, इहे 3 इदारा आहिनि, ठीकु आहे। इन्हनि 3 इदारनि कानून साज़ी कई आहे। घणे में घणी कानून साज़ी सिंध में आहे, घणे में घणी ला कानूनियत सिंध में आहे। ला कानूनियत चोरी जी न आहे, ला कानून ते अमल ई कोन्हे, कानून ते अमल ई कोन्हे। माना सवें हज़ारे ऑफिसर आहिनि, हज़ारे बिल्कुलु सिंध में, उहे पंहिंजे ग्रेड खां मथे वेठा आहिनि, हज़ारे। माना पोइ असेंबली कहिड़े कम जी आहे, पोइ क़ौमी असेंबली कहिड़े कम जी आहे, पोइ ही छा था कनि? हिकिड़ी ॻाल्हि मां सिंध खां इन करे थो शुरू कयां त मतां मूंखे ॿिए सूबे वारो एतिराज़ु करे त यार असांजी ॻाल्हि अवल कई। सही अचो ॿियनि ॻाल्हियुनि ते। अव्हां खे कानून साज़ी करणी हुई, अव्हां कानून साज़ी में मुकमिल तौर ते फेल विया आहियो, हुकूमत कंहिंजी बि हुजे। सही मिसाल जनाब आसिफ अली ज़रदारी आहे, फार्मर सदर पाकिस्तान, ठीकु आहे। उन हेॾो वॾो कमु कयो, 18 तरमीम वारो। पोइ उनजी पार्टी वरी छा कयो जो उन खे जेका कानून साज़ी करणी हुई उहा न कई, धर्म भरम कई। धर्म भरम कई। धर्म भरम कई। तव्हां अंदाज़ो कयो त इहो बिल्कुलु ईअं आहे त तव्हां BMW या मर्सिडीज़ कार नई कढी अचो ऐं उन में हलण जे लाइ व्हील न हुजनि, ऐं माण्हू खे चओ मर्सिडीज़ त बीठी आहे, अड़े बाबा ही मर्सिडीज़ कहिड़े कम जी आहे? वाह छा मिसाल ॾिनी आहे। हाँ ठीकु, या उन में व्हील बि हुजनि, ठीकु आहे, ऐं तेल न हुजे, कहिड़े कम जी? कहिड़े कम जी? सही ॻाल्हि। ठीकु आहे। इन करे मां सम्झां थो त असां समूरनि माण्हुनि खे हिननि इदारनि ते प्रेशर विझणो पवंदो त जेका बि कानून साज़ी कयो, जेका बि कयो उन ते पोइ अमल बि कयो। मिसाल जी अव्हां खे चयल आहे त तव्हां सिहत जो शोबो सिंध में सही सूबाई आहे महकमो, हा ठीकु आहे। अव्हां खां 18 तरमीम में व्हील ऐं तेल जा मामला हल न थिया, 18 तरमीम जा, तव्हां छा थींदा? तव्हां खां जिना अस्पताल खसे विया। अव्हां खे रोज़ वेठा चवनि, रोज़ त ही बि ॾियो, ही बि ॾियो, ही बि ॾियो, इहे छो था चवनि? हज़ारे डॉक्टर आहिनि, हज़ारे। माना पाकिस्तान मेडिकल डेंटल काउंसिल में हर 5 ॾींहं उन्हनि खे हर 5 साल सर्टिफिकेट
अपडेट कराइणो हूंदो आहे। हाणे उन्हनि खे ख़बर ई न आहे त PMC छा आहे। हा हो ऐं हिते सिंध वारी जेका ठहिणी प्रोविंशियल मेडिकल काउंसिल उहा आहे ई कान। बिल्कुलु अमां सोचो त तव्हां अहिड़ा वाइस चांसलर रखिया आहिनि सिंध में जेके वाइस चांसलरी जे क्राइटेरिया ते पूरा ई नथा लहनि। उन्हें ख़बर ई न आहे। उन क्राइटेरिया में ई न आहिनि न। इन करे त चवां त तव्हां कानून साज़ी कयो, जेतिरी कयो था उन ते पोइ अमल कयो, हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो तव्हां पंहिंजे पंहिंजे पार्टियुनि में माण्हुनि जी एतिरी ट्रेनिंग कयो जो हू जॾहिं सूबाई मेंबर थिए, क़ौमी मेंबर थिए, सेनेटर थिए त पोइ उन में ओतिरी अख़लाक़ियात बि हुजे ऐं ओतिरो एक्सपर्ट बि हुजे। सही। अच्छा डॉक्टर साहब हिते मां ॻाल्हि कटियां त पहिरीं ॻाल्हि त पार्टी जेके कारकुन आहिनि या मेंबर आहिनि उहे सेनेटर या MP MLA थियनि था, इहो वॾो सुवालु आहे। हीअ जेके पैराशूटिया अचनि था 6 महीना, के त असां इहे बि मिसाल आहिनि। सलामुद्दीन शेख साहब फंक्शनिंग मञा राति जो वियो पीपल्स पार्टी में, ॿिए ॾींहं ते सेनेट जी टिकट मिली वई। अहिड़ा वाक़िया बि अथनि। हींअर उन ते ई सेनेट ते अचूं या हुई बराबरी जे लाइ, पर कहिड़े सूबे जो किथां अची पैसनि ते या कीअं बि चूंडियूं। न न न मां तव्हांखे ॿुधायां, अॼु 23 सेनेटर आहिनि सिंध जा। हर सूबे जा 23 आहिनि। मूं जीअं चयो त हिकु जेतिरा आहिनि। उन में सिंधी ॻाल्हाइण वारा 10 आहिनि। माना जे 13 ॼणा कानून साज़ी कनि सिंध जे ख़िलाफ़ त उहे करे सघनि था। नंबर 1। नंबर 2 त तव्हां जेके बि माण्हू खणो था उहे अवाम ॾांहुं जवाबदार न आहिनि। पार्टियुनि में उन्हनि खां पुछण जी अहलियत कान्हे। उन्हनि खे पंहिंजा कम आहिनि ABC। उहे पंहिंजे कम में मशगूल आहिनि। हुननि खां को पुछे नथो तव्हां कयो छा। मिसाल, कंहिं बि माण्हूअ, कंहिं बि वोटर, आउं तव्हांखे ॿी तव्हांजे TV जी मार्फत ॿुधाइणु चाहियां सॼे सिंध जे माण्हुनि खे, दुनिया जे माण्हुनि खे, त हिकिड़ी ॻाल्हि यादि रखिजो त ही नालियूं, फर्श, रोड, टांकियूं इहे ठहिराइण असेंबलियुनि जो कमु न आहे। म्युनिसिपल लेवल जा मसइला आहिनि। इहो 3rd टियर, 1st टियर क़ौमी असेंबली, 2nd प्रोविंशियल, 3rd लोकल गवर्नमेंट। जेका बि गवर्नमेंट लोकल गवर्नमेंट खे सीरियस नथी वठे उन गवर्नमेंट खे सीरियस न सम्झणु खपे। मुंहिंजो दोस्त आहे जावेद सुमरो BBC में, तव्हांजो असां सभिनी जो दोस्त आहे। ठीकु आहे। हुनखे ॿाहिरि ॼाओ, इस्पताल मां ज़ाल खे वठी आयो। ॿिए ॾींहुं सुबुह जो हुनजे दर ते खीर जो फीडर, मुबारकबाद जो गुल बुके ऐं बेस्ट विशिस जो म्यूनिसिपल जे पारां लेटर। रियासत हो कि माँ के जैसी, ये है रियासत फलाही रियासत माँ जैसी, रियासत होती माँ जैसी, हमारी हमारी मासी जैसी, मरी मासी जैसी, मरी मासी जिंदा मासी। कोशिश करूं। हमने पूरी रियासत को बेवा बना दिया है। हाँ, उन जो धणी साईं कोने, उन जो माँ पीउ कोने, ऐं उन जा असीं सभु ज़िम्मेवार आहियूं। असीं सभु ज़िम्मेदार आहियूं। उन जो मालिक ई कोने को, उन जो मालिक ई कोने। असां हिकु दफ़ो ई मतिलबु अयूब खान, जनरल अयूब खान फ़ौज जो 1962 में लिखियलु हो पाकिस्तान जे आइन में, रिपब्लिक ऑफ पाकिस्तान। जनरल अयूब खान इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान करे छॾियो। तव्हां जहिड़ो वज़ीर आज़म या वज़ीर आला हुजणु एक दिन घुरिजे। का ही तव्हां चओ था, सही ही न तव्हां तव्हां पुछो त वज़ीर आज़म कीअं हुजणु खपे। मां बि चवां थी वज़ीर तव्हां आज़म जहिड़ा मूं जहिड़ो हुजणु हुजणु खपे। हा त पर मुख़्तसिर हक़ीक़ती पोइ छा तौर बेसिक चेंज आणींदो, ॿिए बि 5 नुक़्ता मुख़्तसिरन। आउं तव्हांखे ॿुधायां बेसिक ॻाल्हि इहा त हिकिड़े ॾींहं में कुझु कोन्ह थींदो। ज़ाहिर आहे। ठीकु आहे। 5 ॾींहं जो टाइम लाइन ठाहिणो पवंदो। उन टाइम लाइन में सभ खां अवल तव्हां क्लिप कयो जितां जितां ख़राबी थियनि थियूं, सर्जरी कंदा वञो हुआ बंदि कयो। हा, ॿार बंदि कराइबा आहिनि। सही, बिल्कुलु। हा, सही। बंदि कराए, क्लैम्प कयो। सही। हिकिड़ी ॻाल्हि इहा। ॿी ॻाल्हि, तव्हां जेकॾहिं पाकिस्तान जीअरो, ताज़ो, तवानो, सिहतमंद ऐं दुनिया जो इमाम मुल्क करणु चाहियो था, इमाम, त तव्हांखे 100% एजुकेशन वधाइणी पवंदी, जंहिंमें तहसुब न हुजे, जंहिंमें आज़ादी हुजे।
सोचण जी लिखण जी बिल्कुलु। ॻाल्हाइण जी हा तव्हां क़ाइदे आज़म पंहिंजो मुल्क ठाहियो अथव उन ते लिखी नथा सघो ही मुल्क आहे फातिमा जिन्ना ते नथा लिखी सघो नथा ही लिखी मुल्क आहे हिसाब त ॾियो अवां माण्हुनि खे त ॿुधायो त फलाणो जेको जनरलनि जो जहाज़ हो उहो जंगशाही जे मथां जॾहिं किरियो त उनजे तबाह थियण जे पुठियां केरु हो या फलाणो जेको जहाज़ पेशावर जे पासे किरियो उनजे पुठियां केरु हो कहिड़ो एबटाबाद में उसामा बिन लादेन हो बि के न हो एबटाबाद में उसामा बिन लादेन हुयो बि या न हो कमीशन ठही रिपोर्ट अञा ताईं कोन्हे मैन मैन ठीकु आहे हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां थो चवां त तव्हां हिकिड़ो पार्टियूं हिकिड़ो प्रोसेस रखनि न त बाबा ही जो मां हिन सूबे जो सदर कयो आहे इन जे लाइक़ बि आहे या न उहो माण्हुनि वटि वञे बि थो या न उहो माण्हुनि सां हाल वाल करे थो या न अच्छा हाणे 2,20,00,000 ॿार पाकिस्तान में इट इज़ अराउंड तानिया 10%. उहे स्कूलनि खां ॿाहिरि गंद था मेड़नि बिल्कुलु इन्हनि जो फ्यूचर छा वरी पोइ उन्हनि जी औलाद उन ते केरु सोचींदो टाइम ई न आहे कंहिंमें टाइम ई कोन्हे त तव्हांखे वज़ीर आज़म अहिड़ो खपे जंहिंखे कमु करण लाइ टाइम बि हुजे टाइम बि हुजे ऐं हुननि खे ख़बर बि हुजे त असीं वज़ीर आज़म वज़ीर आला जी चेयर ते वेठा आहियूं ऐं ॿियो मूंसां ॻाल्हाइण लाइ बि टाइम हुजे तव्हां वटि कोशिश करीसीं सो असांजे time आहे लिमिट्स डॉक्टर साहब तमामु घणी महिरबानी अमां आया ऐं खिल भोग में ई बा मक़सद तमामु घणियूं ॻाल्हियूं थियूं निजी लाइफ खां वठी ॿारनि जी तरबियत एजुकेशन खां वठी हिन मुल्क जे बानी ते थियल बैन जेको आहे PhD ते उन ताईं सो तमामु घणी महिरबानी इंशाल्लाह नेक्स्ट टाइम पाण वरी ज़रूरु गॾु गॾु। Thank you so much, sir. वॾी Thank you ॻाल्हि so तमामु much. ज़रूरी आहे सो नाज़रीन अॼु मज़ो आयो प्रोग्राम फिर सां हा बिल्कुलु सो अॼु प्रोग्राम यकीनन अव्हांखे पसंदि आयो हूंदो डॉक्टर अयूब शेख साहब जूं ॻाल्हियूं अव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं ऐं अख़्तर दरगाही साहब जा जेके गीत आहिनि उहे बि यकीनन अव्हां इंजॉय कया हूंदा उन्हनि जूं ॻाल्हियूं बि अव्हांखे पसंदि आयूं हूंदियूं जेके अॼु असांजा महिमान हुआ सो अॼोके प्रोग्राम मां असांखे ॾींदा इजाज़त इंशाल्लाह हयाती रही सुभाणे वरी हिकु भेरो ॿीहर अव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदासीं तेसि ताईं अल्लाह निगहबान। निगहबान।